सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सरंग जो पनाह फलकार अॼु सिंधियत बि संगत पारां सिंध जे बरखा आलम मौक़िक़ ऐं शाइर मौलाना गुलाम मोहम्मद गिरामी जी यादि में सचल ॻोठ जी लाइब्रेरी में बेड़ाको कोठायो वियो आहे। उन हवाले सां अचो तव्हांखे हुन प्रोग्राम ॾांहुं वठी हलूं। उन में जेके ॾाह पैदा थिया उन्हनि जो कुझु न कुझु तस्करो ज़िक्र असां मीडिया जो सहारो प्रिंट मीडिया जे ज़रिए मिलंदो रहे थो, जंहिंजे करे असां आसानी सां कंहिं बि शख़्सियत ते, कंहिं बि दाहे ते, कंहिं बि आलम बुज़ुर्ग ते किथां न किथां मवाद मेड़े ॻाल्हाए सघूं था। गुलाम मोहम्मद गिरामी साहिब जी जेका अॼोकी यादि आहे उहा मां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हालांकि असां जो तालुक़ु थोरो घणो लिखण पढ़ण जे कीड़े तौर ते सुञाणप आहे पंहिंजी, पर असां गिरामी साहिब मूं कॾहिं कोन मिली आहे। मां जो की तव्हां जहिड़ो ब्राड़ आहियां, पर जेको मां ॿुधां थो या गिरामी साहिब ते जिन लिखियो आहे उन मुताबिक़ अहिड़ी शख़्सियत जेकॾहिं मौजूदा दौर में हुजे हा त असांजे सिंध जे मुआशिरे खे कुझु न कुझु लोॾे ज़रूरु। महिरबानी घणी कंदो साहिबु। मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो प्रिय तिनी सदी का करे न सघां ॻाल्हि। मां हाणे गुज़ारिश कंदुसि साईं यासिर इंदड़ साहिब खे त हू अची गिरामी साहिब बाबति कुझु ॻाल्हाए। यासिर इंदड़ साहिब। जनाब सदर, मेहमान ख़ास पिंडार में वेठल मोहतरम दोस्तों, गिरामी साहब की शख्सियत ते सिंधियत की संगत की तरफा ये प्रोग्राम नहायत ही काबिल कदर है। छो त जंहिं दौर में कौमनि जी सरगर्मी ऐं सुजाॻ में माठा ईंदी आहे त पोइ अहिड़ी शख़्सियत वरी सुजाॻ करणु ऐं मुतहरिक करण जो सबबु बणियो।
माज़ी तारीख़ में जॾहिं ज़िया जी माशरा असांजे सॼे मुआशरे खे जेको आहे सो माठ करे छॾियो ऐं सख़्तु क़िस्मनि जूं पाबंदियूं हुयूं, पोइ छा नतीजा ॾिहाड़ा मल्हाइबा मुख़्तलिफ़ इदारनि में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। इहे असांजे सरगर्म रहणु, सुजाग रहणु ऐं मुतहरिक रहण जो ज़रियो हूंदा ऐं नेठि उहो ॾुखियो ठाहे करे निकितासीं। हीउ दौर बि असांजे लाइ वरी तमामु सख़्तु ॾुखियो दौरु आहे। हर तरफ़ खां असांजे लाइ माहौल ॾुखियो थी वियो आहे। हर मैदान असांजे मुखालिफ़ में ॾिठो आहे। अहिड़े दौर में हिन जहिड़नि मुतहरिक ऐं मुख़लिस सचल ॾाढनि किरदारनि खे उजागर करे वरी असां उन मनोत सां वठी अॻिते हली सघूं था। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरानी जी शख़्सियत एॾी त वॾी उत्साह ॾींदड़ शख़्सियत आहे जो अॼु असां सभु कुझु हूंदे, सभु सहूलियतूं हूंदे, सभु मसइला असांजा हल हूंदे बि असां खां कमु नथो पुॼे। असांजा इदारा बर्बाद थिया पिया आहिनि, असांजा इदारा भड़भांग थिया पिया आहिनि। ग़ुलाम मोहम्मद गिरानी साहिब जे घर में का बि ज़ैब ज़ीनत वारी शइ कोन्हे। ग़ुलाम रब्बानी आज़रो साहिब लिखे थो त हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त नवां कपिड़ा मौसम जे हिसाब सां वठी करे पाए, पर मौलाना गिरानी साहिब सियारे जो इहे नंढे जो कोट वठी करे ऐं पंहिंजो टाइम टपाए वेंदो। इन शइ जो हुन कॾहिं अहसास ई कोन ॾियारियो। हुन पंहिंजी गुरबत सां पंहिंजे अंदर में ख़ामोश जॻहि कई, कॾहिं बि पंहिंजे हाल खे कंहिंजे साम्हूं ज़ाहिर न कई। एॾी ख़ुददारी, एॾी जुरत, एॾी सुजागी जो शेख अयाज़ ते जॾहिं हमिलो थिए थो, मुनियत सॾे करे उनजे फ़िक्र ते जेको आहे सो तव्हां इस्लामी वारो इस्लाम, मुस्लिम लीग वारो इस्लाम, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे छॾियां त सिंध में तमामु पुराणे वक़्त खां वठी असांजी तारीख़ उलमा सां लाॻापियल रही आहे। तरक़ी पसंदि फिक्र त असां वटि हाणे मुतारिफ़ थियो आहे। ही नौजवान असांजा जेको आहे सो नए फ़िक्र वारा दोस्त हाणे मुतारिफ़ थिया आहिनि, पर इन खां अॻु में इहे मोर्चा केरु संभाले बीठो हो? इन खां अॻु में इन ॿोली खे कंहिं बचायो? इन खां अॻु में इन ॿोली खे माण्हुनि ते कंहिं पहुचायो हो? इहो सॼो इन मदरसनि ऐं आलिमनि जो किरदारु हो। असांजा आलिम दुनिया जे आलिमनि खां जुदा आहिनि। असांजो कल्चर दुनिया जे कल्चर खां अलॻि आहे। असां सॼी दुनिया जे कल्चर सां पाण खे भेटियूं था त पोइ असां ॻाल्हि सम्झी नथा सघूं। तव्हां 47 खां पहिरें जो दौरु ॾिसो, मौलाना गिरानी जे मदरसे में पढ़ियो आहे। सिंध में अहिड़ा खोड़ मदरसा आहिनि, का ख़बर ई कान्हे। उहे मदरसा पंहिंजे मुआशरे जा भरजल हुया, उहे मदरसा पंहिंजे मुआशरे जा मुहाफ़िज़ हुया। उतां जा निकिरंदड़ आलिम मोर्चा संभाले पंहिंजे मुआशरे जी हिफ़ाज़त कंदा। हीअ कोन फ़तवाऊं कोन ॾींदा, पंहिंजे माण्हुनि खे मथां फ़तवाऊं वठी उन्हनि खे ईसाई, उन्हनि खे काफ़िर करार ॾियण वारो धंधो कोन हुननि जो। सभिनि जो किरदारु चिपटो पियो आहे, पर असां हुन तारीख़ खे बसि ईअं फिटी करे छॾियो आहे। हुन तारीख़ ते असां अचूं नथा त मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरानी को आसमान खां कोन लथो, उहो इन ज़मीन इन इदारनि मां निकिरी करे आयो ऐं उनखे जॾहिं मौक़ो मिलियो त हुन पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा करे छॾियो। न कंहिंखे मयाद ॾिने त मूं वटि घर कोन्हे, न कंहिंखे तानो ॾिने, न कंहिंखां कुझु घुरियनि, पंहिंजे हाल में हली करे एॾो वॾो कमु करे वियो ऐं एॾो वॾो किरदारु अदा करे वियो जो असां वटि अहिड़ा फ़ख्र वारा किरदार आंगुरनि ते करण जेतिरा मथां वधीक कोन थींदा। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरानी मशरिक़ी शाइरी जा फ़नी क़दर ऐं रुझानात जो लिखियो, इहो मौलाना गिरानी ई लिखी सघे थो, छो त हू जदीद फ़िक्र ऐं क़दीम फ़िक्र ॿिन्हिनि जो जेको आहे ॼाणू। जिथां हमिलो हले पियो उहे क़दीम फ़िक्र जो सहारो वठी हमिलो कनि पिया। मौलाना हुनखे अहिड़ो जवाबु ॾिनो जो हू लाजवाब थी विया। ऐं मज़हब हर दौर में हिकिड़ो वॾो हथियार रहियो। असां ख़ासि तौर ते 7 तारीख़ खां पोइ असां सॼी माल मज़हब जे नाले ते खणी आहे।
मुसलमान भाइर हेॾा था अचनि, मुसलमान भाइर होॾा था अचनि, मुसलमान भाइर असांजी हर शइ खणी ॻाल्हियूं मुसलमान भाइर इन मज़हब जे नाले ते इहो मज़हब अञा भले पियो असांजे लाइ। असांजो दरिया सिधो सुकाईंदा तॾहिं बि मज़हब जो नालो हलंदो रहंदो, पर असांजा सुजाण आलम जेके हा उन्हनि बिना कंहिं सोच जे, बिना कंहिं फ़िक्र जे पंहिंजे जेकी उनखे हर ॾोखी ऐं पंहिंजा साथी नज़र आया हुन सां गॾिजी बि कुलो कुलो में मिलायो हुननि पंहिंजो किरदारु अदा कयो। मौलाना मोहम्मद साजिद, मौलाना ताज मोहम्मद अमरोली, मौलाना उबैदुल्ला सिंधी, बल्कि सिंध में क़ौम परस्ती जो बुनियाद रखण वारो मौलाना सिंधी आहे। सॼे बरे सगीर में एॾी वाज़ी क़ौम परस्ती कंहिं बि उनजो एॾो ऐलान न कयो हो। यूरोप में इहा नेशनलिज़म पधरी थी, पर बरे सगीर में चिटे नमूने सां मौलाना सिंधी चई छॾियो त सिंध सिंधियुनि जी आहे। उन में असां को मज़हबी सुवाल पैदा थियण न ॾींदासीं। त मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी इन फ़िक्र जो पैदावार हो ऐं मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जी तरबियत इन इदारनि में थी। इन्हनि इदारनि पंहिंजी मिट्टी सां मोहबत जो दर्स ॾिनो, पंहिंजे माण्हुनि सां प्यार जो दर्स ॾिनो, पंहिंजे माण्हुनि जे हर मोड़ ते जेको आहे हिफ़ाज़त जो दर्स ॾिनो। तंहिंजे करे उन्हनि खे जॾहिं जिते मौक़ो मिलियो उहो किरदारु अदा कयो। तंहिंजे करे इन शइ खे थोरो सम्झणु खपे त असां हिकिड़ी लठ सां सभु शइ खे न हकिलियो, इन सां असां पाण बि पंहिंजो नुक़सानु कयो, पंहिंजो असांजो नुक़सानु थियो। असां उहे सभु माण्हू गॾु खणी हलूं जंहिंखे जेको आहे सो मज़हब का रुकावट नथो अचे। उहो पंहिंजी धरती सां, पंहिंजे अदब सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी सक़ाफ़त सां, पंहिंजी तारीख़ सां, पंहिंजी क़ौम सां बिना कंहिं शर्त जे जेके माण्हू मोहबत करनि था उहे माण्हू असांजे अखियुनि ते। त मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जिन हालतुनि में इहो किरदारु अदा कयो, सख़्तु ग़ुरबत जूं हालतूं हुन जूं, उनजे बावजूदि हुन पंहिंजो जेको आहे सो मौक़ो ऐं मां पाण मल्हायो ऐं मां जिन जिन मसइलनि ते ॻाल्हाइणु चाहियो पियो उन ते हिते ॻाल्हियूं थी वयूं। तंहिंजे करे हाणे हिते ई जेको आहे सो बस कजे थी, इन लफ़्ज़नि सां पुॼाणी कजे थी। वरी इंशाअल्लाह जेकॾहिं किताब जे लाइ मौक़ो मिलियो त पोइ कंहिं हिकिड़े टॉपिक ते लिखी करे वॾी महिरबानी। साईं वॾी महिरबानी। गुज़ारिश आहे त असांजो जेको प्रोग्राम आहे उहो 4 बजे शुरू थियणो हो, 2 कलाक लेट प्रोग्राम शुरू थियो आहे। इन जे करे जेको बि हिते ॻाल्हाइणु अचे थो असां उनखे निहायत ई अदब ऐं एतिराम सां गुज़ारिश कयूं था त 10 मिंटनि खां वधीक ॻाल्हाइण जो टाइम नथा ॾेई सघूं, छो त कुझु माण्हुनि खे परे बि वञिणो आहे। साईं बेदिल मसरूर साहब जन आया आहिनि, मूंखे नज़र त कोन पिया अचनि, निमाज़ ते विया आहिनि। अदा साहिब जो खे भलीकार चऊं था, अदा मदर हुजण खे भलीकार चऊं था ऐं अदा वही दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पाण पंहिंजो मज़मून पेश कनि। मुझे मकाले जो उन्वान है नामियारो आलिम अदीब ऐं साहबी ग़ुलाम अहमद गिरामी। सिंधी ॿोलीअ जे नामियारे आलिम अदीब शाइर ऐं साहबी ग़ुलाम अहमद गिरामी 3 डिसंबर 1920 ईस्वी ते जाड़े खान बलोच जे घर मेहड़ में जन्म वरितो। संदसि शादी 1936 ईस्वी में पंहिंजी फुफाट सां थी। गिरामी खे औलाद में अमानुल्ला कुरैशी अबुजाओ पुटु, उन खां अलावा मोहम्मद शबीर ऐं संदसि 2 न्याणियूं रज़िया ऐं मुमताज़ आहिनि। ग़ुलाम अहमद गिरामी 1943 ईस्वी में तालीम लाइ हैदराबाद आयो ऐं जामिया अरबिया तहरीक में दाख़िल थियो। उन खां पोइ उते ई रहियो। 1951 खां 1954 ईस्वी ताईं ट्रेनिंग कॉलेज फॉर मैन में फारसीअ जो उस्ताद रहियो। सहाफ़त 1943 ईस्वी खां कलमी ऐं सहाफ़ती ज़िंदगी जी शुरूआत कयई ऐं हिलाल पाकिस्तान जे इफ़्तिताह सां उनजो सफ़र शुरू कयो। तंहिंखां पोइ इबरत जे ॿिए दौर में कालम नवेश थी रहियो। अॻिते हली रिसाला आफ्ताब कराची, इरफान लतीफ़ हैदराबाद, पासवान हाला, अलज़मा हाला ऐं तर्जुमान मीरपुर ख़ास जो एडिटर थी रहियो। उन खां पोइ वरी 1955 ईस्वी खां सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां जारी थींदड़ रिसाले मेहरान जो मैनेजिंग एडिटर थी रहियो। 1956-1957 में शाइर हैदराबाद जो एडिटर थी रहियो। 1958 ईस्वी खां 1976 ताईं चुनाई मेहरान रिसाले जो एडिटर रहियो।
ऐं 15 सेप्टेंबर 1976 ते वफ़ात कई। गुलाम अहमद गिरामी जी जुस्तजू खे ॾिसिजे थो त उनजी सॼी हयाती इल्मु अदब जी ऐं सहाफ़त सां सलाड़े रखी ऐं पंहिंजे लिखणी जे ज़रिए अवाम खे शऊर ॾियण जा जतन जारी रखिया। अहिड़े तरह इल्मु दानिश जा गोर विरहाईंदा रहिया, जेको संदनि ज़िंदगी जो अज़ीम मक़सदु रहियो। गिरामी जा तालुकात बि वसी तर हुआ ऐं संदसि इल्मी हैसियत खां इल्मु परवर मुतासिर थींदा हुआ। डॉक्टर नबी बख्श बलोच हिकु ख़त में लिखियो आहे त गुलाम अहमद गिरामी अरबी फारसी आमेज़ सिंधी नसर तोड़े गुफ़्तगू में यगानो हो, आला दर्जे जो ख़तीब ऐं तक़रीर जो गोहर हो। इंसानी मामलात मुतालिक़ संदसि सोच शाइराना मगर बैनुल-अक़वामी सतह वारी हुई। डॉक्टर गुलाम अली अलाना मेहरान गिरामी नंबर में कुछ हक़ीक़तूं जे उनवान सां मज़मून में लिखे थो त हज़रात, गिरामी साहब जे बारे में ऐं संदसि दोस्तीअ जे बारे में माण्हू घणो कुझु ॻाल्हाए सघे थो। ट्रेनिंग कॉलेज में 1953 ईस्वी में जॾहिं आउं उस्ताद मुक़ररु थियुसि तॾहिं गिरामी साहब बि हुते अॻे ई मौजूदु हो। संदसि निगरानीअ, संदसि रहबरीअ ऐं संदसि उस्तादीअ जो मूं ते बि असरु थियो। मुताले जे लाइ मूंखे काफ़ी किताब वारे सां ॾींदा हुआ। सिंधी ज़बान सां बअख्याई वारो अमल वॾे अरसे खां रहंदो आयो आहे। उन हवाले सां अयूब खान जे दौर में सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करण जी हिकु साज़िश सिखी वई, जंहिंजे ख़िलाफ़ु सिंध जे आलमनि, अदीबनि ऐं दानिशवरनि पंहिंजो किरदारु अदा कयो। उन जे ख़िलाफ़ु सिंधी ज़बान सोसाइटी ठाही वई। उन मुतलिक़ डॉक्टर गुलाम अली अलाना मथे साॻे मज़मून में सिफ़े नंबर 82 ते लिखे थो त हिन मुहिम में उन राति मरहूम गिरामी साहब जीप में मौजूदु हो ऐं कारकुननि जी हौसला अफ़ज़ाई करे रहियो हो। कार्डन जे उन मुहिम सिंध में ज़बरदस्त इनक़लाब आंदो। मेहरान रिसाले जे 1962 वारे पर्चे जो मुताइलो करियो, तव्हांखे मालूम थिए त सिंधी ज़बान सोसाइटीअ जे उन तहरीक काफ़ी जागृत आंदी। उन तहरीक ऐं सिंधी ॿोलीअ जे मसइले बचे खे केतिरे क़दुरु सुजाॻ कयो। सिंधी ज़बान सोसाइटी जे उन तहरीक अयूब खान खे मजबूर कयो ऐं नेठि अयूब खान सेप्टेंबर 1962 ईस्वी में एडुकेशन पॉलिसीअ वारो सिंधी ज़बान जे सिलसिले में पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो। उन पॉलिसीअ में इहो फ़ैसिलो थियल हो त सिंधी ॿोली फ़क़ति क्लास 3 ताईं पढ़ाई वेंदी ऐं 4हीं क्लास खां पोइ उर्दू सॼे पाकिस्तान में मादरी ज़बान तौरु लाज़मी पढ़ाई वेंदी। हिन तहरीक में मखदूम अमीर अहमद, गुलाम अहमद गिरामी, मोहम्मद उस्मान डिपलाई ऐं ॿिया काफ़ी नाला हुआ जेके सरे भरस हुआ। गिरामी ॿोली ऐं सकाफ़त जो आशिक़ हो। हुन वटि लफ़्ज़नि जा ख़ज़ाना हूंदा हुआ। जॾहिं बि कंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदा हुआ त उहा तक़रीर जी सूरत में हूंदी हुई या लिखत जी सूरत में, जंहिंमें ॼाण ऐं मुतालाती मालूमात तमामु घणी मिले थी, जंहिंमां असांखे गिरामी जी दानिशमंदी जी ख़बर पवे थी। तव्हांजी महिरबानी। वरी बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेको बि अचे पोइ महिरबानी करे मुख़्तसर ॻाल्हाए। ॾाढा भारी मंगीअ खे ॻाल्हाइणो, पर पाण चवनि था त ॿियनि खे मौक़ो था ॾियूं। डॉक्टर नियाज़ कालाणी खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं मुख़्तसर ॻाल्हाइनि। तव्हांजे ताड़ियुनि में अगरि ताड़ियूं वॼाईंदा त दिलि वरी थींदी। सॼण ऐं साणे के अणासी विसरे हैफ़्तनी के होए वतन जन विसार। स्टेज ते वेठल मौजूदान गिरामी, इंडाल में वेठल दोस्तो भाइरो, GS हिंदू देश, GSI DMC। असीं जॾहिं अञा तमामु नंढड़ी उमिरि में हुआसीं ऐं थोरो घणो पढ़ण जो शौक़ु हूंदो, तॾहिं उन वक़्तु मौलाना गुलाम अहमद गिरामी जो किताब लामू ते हुअण संदियूं जेको साईं DMC ते लिखियो वियो, उन वक़्तु आउं पढ़ियो ऐं आउं सम्झां थो त उन वक़्तु ताईं साईं DMC ते एॾो मुस्तनद किताब ॿिए कंहिं बि न लिखियो ऐं एॾो वॾो तारीख़ी तौर ते मुस्तनद तौर ते किताब गुलाम अहमद गिरामी लिखियो आहे। ऐं आउं सम्झां थो पियो त जस्तुजी जो उन्हनि खे ख़ासि तौर ते सिंधी अदबी सनत कराची खे, बाक़ी जेके ॿिया बि शामिल थी पिया आहिनि उन्हनि खे बि थोरी घणी त बस गुलाम अहमद गिरामी खे यादि कयो अथऊं। ऐं गुमनाम क़बर मेड़ में गुमनाम क़बर आहे,
उनखे न फ़क़ति ताज़ो कजे पर हिन जे कयल ख़िदमतुनि खे तालीमी ख़िदमतुनि खे ख़ासि तौर ते ऐं तमामु वॾो क़ाबिल ऐं शऊर याफ़्ता माण्हू हुयो जेको पंहिंजे वतन ऐं वतन जे हमदर्दी रखंदड़ वतन जी सरवानी कंदड़ खे जेको आहे उजागर करे उनखां वधीक ॿियो को शऊर कोन थो रखे। तव्हांजी वॾी महिरबानी असांखे जेको आहे तव्हां टाइम ॾिनो ऐं आउं सम्झां थो पियो त अहिड़ा इंसान न फ़क़ति सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि पर अहिड़ा इंसान मरणा ई न हूंदा आहिनि। उहे पंहिंजे कलम पंहिंजी सोच जे वसीले जेसि ताईं वतन आहे ओसि ताईं ज़िंदा रहंदा। ऐं आउं सम्झां थो त जेसि ताईं सिंध आहे जेका क़यामत ताईं रहणी आहे ओसि ताईं मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जो नालो इज़त शान ऐं वक़ार सां खयो वेंदो। तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। मां मौक़े जो फ़ाइदो वठंदे इहो ऐलान थो कयां त सिंधीअ जी संगत कराची बशमूल ॿियूं असां हर 15 ॾींहं कोशिशि कंदासीं त प्रोग्राम कयूं हीरोज़ ते कराइजे जिन जो सिंधी ॿोली अदब में वॾो रोल हुजे। हाणे आईंदा जेको प्रोग्राम हूंदो TL वासवाणी ते ऐं GM मरकरी ते असां गॾु प्रोग्राम कंदासीं। तव्हां सिंधीअ जी संगत जे प्रोग्राम में महिरबानी करे शमूलियत अख़्तियार कयो त जीअं असां पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे ख़ासि तौर ते जिन उहे माण्हू जिन किताब लिखिया ऐं सिंधी ॿोली अदब जे वाधारे में जो रोल आहे TL वासवाणी तव्हां लिखी छॾियो पंहिंजे डायरनि ते 15 ॾींहंनि खां पोइ थी सघे थो असां हिन ई जॻह ते इहो प्रोग्राम कयूं। TL वासवाणी विल बी द नेक्स्ट असाइनमेंट। TL वासवाणी नहायत एहतराम सां साईं नवाज़ राम दौर जी गुज़ारिश आहे त पाण मुख़्तसर साईं शख्सियत ते ॻाल्हाईंदा। खरकणा लाए सुख न सुता कॾहिं ओसियड़ो आहे खावड़ियनि खे पंधु। स्टेज ते वेठल न्यायत मान वारा दोस्तो साम्हूं वेठल भाइरो जेस भारी मूंखां सवेरे पुछणु आयो त तव्हां ॻाल्हाईंदो। मुंहिंजो न आबिद मज़हर वेठो आहे उहो ॻाल्हाईंदो त सम्झो मूं ॻाल्हायो। पर सॾु थियो आहे त वेठल लफ़्ज़ ॻाल्हाइबो आहे। मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी पंहिंजे दौर जो तमामु वॾो इंसान ऐं सवेरे जीअं असां आयासीं त कंहिं दोस्त ॻाल्हायो पिए असांखे अॻु में बि के दोस्त ॻाल्हाए विया आहिनि मूंखे ख़बर न आहे त कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पर उन दोस्त हिकिड़ो ॾाढो शानदार जुमिलो चयो त सिंधी कॉम्प्रस्टी जी उणत में जिन माण्हुनि जो हथु आहे उन्हनि में मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी बि शामिल आहे। मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी खे जॾहिं पढ़िजे थो आज़ाद अनवर ॾाढो भलो कमु कयो आहे जो उन जूं तहरीरूं लिखणियूं सहेड़ियूं ऐं जॾहिं उन किताब खे पढ़ूं था तॾहिं ख़बर पए थी त मौलाना गिरामी कहिड़ो न वॾो आलम हो। मौलाना आज़ाद जे लाइ आरिसर साहिबु चयो त मौलाना आज़ाद हिंदुस्तान खां बि वॾो आलम हो ऐं जेकॾहिं ग़ुलाम अहमद गिरामी खे पाण खे मौलाना बि चवंदा आहिनि हू मार रुॻो हिन जे करे खाई वियो जो हुनजे नाले जे अॻियां मौलाना आहे। पर जॾहिं मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी खे पाण पढ़ूं था तॾहिं ख़बर पए थी त न रुॻो मौलाना आज़ाद हिंदुस्तान खां वॾो आलम हो पर मौलाना गिरामी जेको उहो बि हिंदुस्तान जे सरहदनि खां वॾो आलम। उनजी जेका इल्मी कथा आहे उनजी जेका फ़िक्री बिहक आहे उनजी जेका नज़रियाती बुलंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु मामलनि खे जंहिं अंदाज़ में ॾिसे थो जंहिं अंदाज़ में उन्हनि खे वसवाए थो तशरीह थो उहो एॾो लाजवाब एॾो शानदार एॾो मुदलल जो माण्हू मुतासिर थियण खां सवाइ रही नथो सघे। त मौलाना तमामु वॾो आलम हो ऐं उन खे यादि करणु उन जे लिखणियुनि खे जेतोणीकि उनजे लिखणियुनि में कुझु लिखणियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके उन ई हवाले सां बि लिखियूं आहिनि जिन ते अॼुकल्ह पाण बहस करण बि जेको त शायदि सुठो कोन सम्झंदा आहियूं या घटि असां जंहिं मकतब फ़िक्र सां लाॻापियल आहियूं उन में असीं उनखे सुठो कोन सम्झंदा आहियूं पर उन ते बि उनजी नज़र जेका आहे सा तनक़ीदी आहे।
मिसाल तौर ते कहिड़ो बहिराण में नज़र पाकिस्तान ते लिखे थो त उन ते तनक़ीदी अंदाज़ में लिखे थो, उनखे ईअं नथो वठे जीअं पाकिस्तान जा हुक्मरान था वठनि। त मजबूरी तौर ते मौलाना खे यादि करण जो जेको बुनियादी पासो आहे उहो इल्मु अदब ऐं सिंधी कॉम्प्रस्ती जो पासो आहे, ऐं उनखे यादि करण जी माना इहा आहे त असांखे सिंधी ॿोली सां प्यारु आहे, सिंधी अदब सां प्यारु आहे, असांखे इल्मु अदब सां प्यारु आहे, असांखे पंहिंजे क़ौमी वजूद ऐं पंहिंजे वतन सां प्यारु आहे। महिरबानी। दिलि जी ॻाल्हि कबे ऐं आउं सम्झां थो करणु खपे। हिकिड़ो नंढिड़ो एहतिजाज सम्झो थो हुनखे नंढिड़ो एहतिजाज आहे। मुंहिंजो 15 पेजनि ते मक़ालो लिखियलु आहे, उहो कोन थो पढ़ां पर पंहिंजे हिसे जो त जिन खे साईं गुलाम अहमद गिरामी जे करे हक़ीक़त इहा आहे ताज़ो वेठो आहे, शनाख़त मिली हुन में अमर जलील जो नालो आहे। त जॾहिं पाण मेरान जा एडिटर हुआ त तमामु घणा अदीब सिर्फ़ु इहो चाहींदा त तव्हां मेरान में छपिजो, ऐं मूंखे एतिराफ़ करिणो थो पए त अमर जलील जो हुजणु इन जे करे ज़रूरी हो त अमर जलील जे लेवल जा जेके बि अदीब आहे उन्हनि खे अदीब करण में मौलाना न चवंदुसि, साईं गुलाम अहमद गिरामी जो हथु आहे। ऐं जॾहिं हू मेरान वियो त उन पाण बि किथे जलील साहिबु अमर जलील एतिराफ़ कयो आहे त जेकॾहिं मां न छपबां त एॾो वॾो कहाणीकार या राइटर न हुजां। ऐं इन तमामु घणी कोशिशि करण जे बावजूदि ऐं उनजी कमिटमेंट करण जे बावजूदि न आयो। ऐं उहो आऊं हिकिड़ो एहतिजाज न पर उनखे मयार आहे त जेकॾहिं तव्हां वॾा राइटर अदीब थी था वञो त घटि में घटि उन माण्हू खे ज़रूरु यादि कयो जिन माण्हू ने तव्हांखे मेरान में न पर उन माण्हूअ तव्हांखे दिलि में जॻह ॾिनी। वरी महिरबानी। पर साईं असांजे सिफ़ारी पार्क आहे, हिते हिकु दफ़ो वञणु थियो, वेठे वेठे साम्हूं सिज नज़र आयो ऐं भिटाई जो भेद जेको आहे सो हीअं ते अची वियो त जित न पखीअ पेर तित टिमके बाहि, ॿियो ॿारींदो केरु खावड़ कीअं खेर। भिटाई जे हिन बैत सां भिटाई जे पारखू साईं डॉक्टर शेर बहिराणी खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं पंहिंजो मक़ालो पढ़नि। महिरबानी। मदद प्रभात मुझे मकाले जो उन्वान हुयो गुलाम गिरामी जी शख्सियत ऐं अदबी ख़िदमतूं। ऐं पूरो मकालो त कोन थो पढ़ां, कुझु इन मां बुलेट्स आहिनि, कुझु शयूं आउं शेयर करणु चाहींदुसि। पर शाह साईं जी चयो आहे त जखरो जस खरो ॿिया मिड़ेई खान, जखरो जस खरो ॿिया मिड़ेई खान, मिट्टी इन मकान असुल हुई एतिरी। त मौलाना गिरामी साहिबु जंहिंजी मिट्टी एतिरी हुई, छाकाणि त जंहिं उमिरि जे हिसे में हू असां खां विछड़ी वियो, उहा यकीनन हीअ न हेल वञण जी वारी हुई। ऐं अॼु असां जेको ट्रिब्यूट पिया ॾियूं उन शख़्सियत खे, उहो हिकिड़े क़िस्म जो ताज़ियती रेफरेंस त चऊं खणी, पर ही उनजे ख़िदमतुनि खे ख़राज आहे, ख़िदमतुनि खे भेट आहे। मौलाना गिरामी कीअं थो थिए, आदि थोरो इन बाबति इशारो ॾेई वई पर क्लियर ॻाल्हि कोन कई। असल में डॉक्टर दाऊद पोटे खे जॾहिं अहम हिकिड़ी ज़िम्मेवारी मिली हुई एजुकेशन डिपार्टमेंट में, इहा पाकिस्तान ठहण खां तक़रीबन 10 साल अॻु जी ॻाल्हि आहे। त हुन ते कुझु सोकॉल्ड हिंदू कम्यूनिटी ऐं कुझु ॿियनि माण्हुनि हिकिड़ी जुलह कई, हिकिड़ी तनक़ीद जी सीरीज़ हलाए ॾिनी हुई, जंहिंमें समाचार अख़बार ऐं ॿियूं के अख़बारूं शामिल हुयूं। छिती तनक़ीद डॉक्टर दाऊद पोटे ते कई पई वई। त उन तनक़ीद जे जवाब में ही 16-17 सालनि जो नौजवान हिकिड़ो आर्टिकल लिखे थो, जंहिंमें हुन एॾा इल्मी ऐं अदबी ऐं तारीख़ी ऐं हक़ीक़ी रेफरेंसिस ॾिना हुया जो अल वहीद जहिड़ी अख़बार हुन जो जेको मज़मून हुयो मुकमिल पेज ते छापियो
ऐं उन सां गॾु एडिटोरियल में उन जी निशानदही बि कई ऐं इहो मज़मून जॾहिं गिरामी साहब जे उस्ताद वटि पहुतो हुयो त उन ई खेसि गिरामी जो लक़ब ॾिनो ऐं उन ॾींहं खां पोइ जेको ग़ुलाम अहमद नाले हिकिड़ो नीगर हुयो उहो मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी सॾजणु लॻो हुयो। हिकिड़ो अहम मोड़ जेको हुन जी ज़िंदगी में अचे थो उहो हुनजो हिकिड़ो आर्टिकल हुयो। उन खां पोइ हू हिकिड़ी सीरीज़ अदबी ख़िदमतुनि जी इल्मी ख़िदमतुनि जी ॾींदो रहियो आहे असांखे, जंहिंखां पोइ हिकिड़ो वॾो हुनजो जेको तारीख़ी कमु आहे उहो शेख अयाज़ ते थियल तनक़ीद जे जवाब में लिखियल संदसि अहम तरीन किताब मशरिक़ी शाइरी जा फनी ऐं जेका सो फ़िक्री फनी क़दर ऐं रुझानात हिकिड़ो अहम संग मील आहे सिंधी तनक़ीद जे हवाले सां। शेख अयाज़ जो इन में सिर्फ़ु शेख अयाज़ जो डिफेंस कोन्हे को, महज़ शेख अयाज़ ते इन में बहस कोन्हे थियल, बल्कि उन्हनि माण्हुनि खे जेके शेख अयाज़ ते तनक़ीदूं पिया कनि उन्हनि जा कुझु नाला आउं ज़रूरु ॻणाईंदुसि, छाकाणि त असांजा जेके नौजवान शागिर्द आहिनि उन्हनि ताईं इहा ख़बर कान थी पहुचे उहो टोलो कहिड़ो हुयो जेको शेख अयाज़ जे ख़िलाफ़ु हुयो, उहो कहिड़ो जथो हुयो ऐं कहिड़े एम सां जेको आहे सो कहिड़े मक़सद सां उहे तनक़ीदूं करे रहिया हुआ। उन टोले में जेके माण्हू शामिल आहे, बल्कि मूं हिते हिकिड़ो इस्तारो इस्तेमालु कयो आहे त गिरामी साहब हुजे, शेख अयाज़ हुजे या बलीजो साहब, इन्हनि टिनि शख़्सियतुनि सां जिन उन्हनि लुंडीअ वारो वेर रखियो हो उन में सर फ़हरिस्त जेके माण्हू हुया डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, डॉक्टर शेख मोहम्मद इब्राहिम खलील, रशीद अहमद लाशारी, शेख अब्दुल रज़ाक राज मामूर यूसफाणी, डॉक्टर अब्दुल जब्बार आबिद लगारी, अब्दुल करीम ताबान, कुर्बान बुगटी ऐं ॿिया के माण्हू हुया जिन खे जवाबु ॾींदे मौलाना साहब इहो किताबु लिखियो हुयो। बल्कि आबिद लगारी साहब पंहिंजे करे हाणे इन मां हुनजे वेर जो जेको आहे सो या हुनजी जेका दुश्मनी आहे, इल्मु दुश्मनी जेका आहे उन जी परूढ़ हिन ॿिनि फ़िक्रनि मां थी वेंदी तव्हांखे त जॾहिं उहो सिंध जी अदबी तारीख़ लिखे थो, अब्दुल जब्बार आबिद लगारी जेका मोहम्मद सिद्दीक़ मेमन साहब जिन जी तारीख़ आहे उनखे रिफॉर्म थो करे त उन में हिकु जुमिलो थो लिखे, हाणे गिरामी साहब जो तारुफ़ कीअं थो कराए ऐं उनखां पोइ फैज़ बख्शापुरी जो तारुफ़ कीअं थो कराए, ॿिन्ही खे कंपेयर करे तव्हां ते फ़ैसिलो छॾे जाइ वठंदुसि पंहिंजी। गिरामी साहब जे लाइ लिखे थो ग़ुलाम अहमद गिरामी वल्द जाड़ो ख़ान मेहड़ ज़िले दादू में जाओ, इल्म अदब जे ज़ौक़ ऐं शौक़ में सैयद हाजी अली अकबर शाह जी ज़ाती नज़रदारी सबबु हिन आलमनि अदीबनि सहाफ़ियुनि ऐं शाइरनि में वॾी अहमियत माणी। याने जेकॾहिं हाजी अली अकबर शाह न हुजे हा जेको हुनजो उस्ताद हुयो त हू हुनजी माना त का वर्थ कान हुई, का हैसियत कान हुई, को हुनजो कमु कोन हुयो। हालांकि गिरामी साहब हुन वक़्त ताईं तमामु वॾा कम करे चुको हुयो। ऐं हाणे फैज़ बख्शापुरी जे लाइ उहो साॻियो ई माण्हू कीअं थो लिखे। फैज़ बख्शापुरी जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि आउं शेयर कंदो आहियां, हुनजी जेका शाइरी हूंदी हुई अधु खां वधीक फारसी ऐं अरबी हूंदी ऐं उर्दू हूंदी, सिंधी जा के ॿ चारि लफ़्ज़ हू इस्तेमालु कंदो हो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि थी अचे त उस्ताद अता मोहम्मद हामी हिकिड़े मुशाइरे में जॾहिं हुनखे ॿुधो हुयो, हुन जेको गज़ल ॿुधो हुयईं ऐं हू तां लथो पियो वियो त उस्ताद अता मोहम्मद हामी चयोसि साईं हाणे को सिंधी जो बि गज़ल थी वञे त याने हुन जेको पढ़ियो हो सिंधी जो गज़ल ई कोन हुयो, हुनजी सिंधी अहिड़ी हूंदी। उहो माण्हू हिननि में केतिरो मक़बूल आहे उन जे लाइ इहो साॻियो माण्हू छा थो लिखे। ग़ुलाम अहमद गिरामी फैज़ुल्ला खान वल्द मिस्री खान डोमकी बख्शापुर कश्मीर कंदकोट जो रहाकू गज़ल जो शहनशाह, ख़िताबनि में तगज़ुल ऐं ग़ालिब सिंध, पंहिंजे अंदाज़ जो मुनफ़रिद शाइर, उर्दू सिंधी मुशाइरनि में मजमूए ते हावी थींदड़, हुकूमत पाकिस्तान खां तमग़ाए हुस्न कारकर्दगी मिलियल, अल्फाज़ ऐं किताबत अहिड़ी जो कंहिं बि अदीब शाइर या दानिश्वर जे हिसे में न आई। हाणे इहे इनाम इकराम हुनखे छो पिए मिलिया, इन जो फ़ैसिलो तव्हां पाण करे था सघो त इनाम इकराम कंहिंखे मिलंदा आहिनि। ऐं हीउ गिरामी साहब जेको तोड़े जो महिराण जो एडिटर हुयो ऐं हुनजी जेका इल्मी लियाकत हुई उते रहंदे बि हीउ डिक्टेटरनि जो दौरु हुयो जंहिंमें हिन माण्हू गुज़ारियो आहे। ऐं इहो दौरु हो जॾहिं अयाज़ लिखियो हो त सिंधड़ीअतुनि जो नाम वतम ॼण कारीगर ते पेर पियो। उन दौर में मौलाना गिरामी साहब जॾहिं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो जेको आहे सो हिकिड़ो हली पियो, हिकिड़ो बहस हली पियो त उन में 16 नुक़्तनि ते बदल हिकिड़ो एडिटोरियल महिराण सरकारी रिसाले में उहो छापे थो ऐं उनखां पोइ हुकूमत खां घुर थो करे त आउं गुज़ारिश थो कयां त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे
छाकाणि त सिंधी ॿोली हर लिहाज़ खां क़ौमी ॿोली थियण जा गुण रखे थी। इहा ॻाल्हि आहे 1967 जी। आख़िर में गुलाम गिरामी साहिब जो हिकिड़ो शेर आहे उहो आउं ज़रूरु पढ़ंदुसि। गिरामी को त इशारात खे बि सम्झे थो, गिरामी को बि इशारात खे बि सम्झे थो, सुखुल शनास को आहे सॼो शहर न सही। महिरबानी तव्हां। अदा शेर मेहरानी तव्हांजी वॾी महिरबानी। मुख्तार अबरोज़ साहब खे गुज़ारिश आहे त पाण अचनि, पर महिरबानी करे मुख़्तसर अगरि पढ़ियो वञे त असां हुनजा मशहूरु आहियूं। इन काइनात में हमेशह हर हिकु शइ जो ज़िद मौजूदु आहे, मौजूदु रहियो आहे ऐं मौजूदु रहंदो। ॾींहुं आहे त राति जो हुअणु ज़रूरी आहे, नेकी आहे त बदीअ जो हुअणु ज़रूरी आहे। ग़ुलाम अहमद गिरामीअ खे असां ख़ाली 1920 खां 1976 जे तारीख़ जे पसे मंज़र में न ॾिसणु घुरिजे। असांखे सिंध जी मजमूई तारीख़, फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॾिसणो पवंदो। असांखे ठटे जे तारीख़ में वञिणो पवंदो जॾहिं मदरसनि मंझि सिंधी ॿोली खे हटाइण लाइ बेग हुकुमराननि सिंध जे आलमनि, अदीबनि जूं ज़बानूं कटे लाश चौकनि ते लटकाया त सिंधी ॿोली मदरसनि में पढ़ाइण जे बजाए फ़ारसी ऐं अरबी खे ज़रिया तालीम बनायो वञे। ऐं उन दौर में मौलवी लिखता हुआ, मौलाननि जे लफ़्ज़नि ते तनक़ीद भले कयो, पर तारीख़ ॾिसो त मौलवी अबुल हसन सिंधी, मोइनुद्दीन ठटवी, उन तारीख़ खे खणी तव्हां कराचीअ जे तारीख़ ते पहुचो। हाफ़िज़ मोहम्मद सादिक खॾे वारे खे ॾिसो। ही स्कूल ऑफ थॉट आहिनि ॿ। पूरी दुनिया में हिकिड़ा इंसानियत परस्त आहिनि जिन इल्म ऐं अदब खे इंसानियत लाइ कतब आणण जा हामी आहिनि, ऐं ॿियूं उहे धुरियूं आहिनि जेके इल्म ऐं अदब खे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु करण जा आदी रहिया आहिनि। सिंध जी वाहिद धरती आहे। ताज मोहम्मद अमरोटी खां वेंदे हालेजवी, पीर झंडे वारो, ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी, सिंध जा वॾा आलिम मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई पंहिंजे दौर जा हुर हुआ जिन पंहिंजूं कैंपियूं चेंज करे सिंध जे उन मिट्टी ऐं ख़मीर खे सॾु ॾींदे हमेशह इंसानियत मज़हब ते बीठा रहिया। ऐं मौलाना गिरामी पंहिंजे दौर जो हिकिड़ो हुर हुयो। जॾहिं शेख अयाज़ ऐं सिंध जे तरक़ी पसंद अदब खे मुलहद करार ॾिनो वियो, हुन पंहिंजे कलम ज़रिए साबित कयो। हाफ़िज़ शिराज़ी खां शुरू थियो, मौलाना रूमी खां शुरू थियो, अल्लामा इक़बाल ते पहुतो ऐं हिंदुस्तान जे उन्हनि वॾनि शाइरनि जेके मज़हब जा मुंदार हुआ, उन्हनि जा मिसाल खणी साबित कयूं त जेकॾहिं सिंधी शाइरी ऐं अदब में महबूब खे पंहिंजो मक़ाम थो बख़्शो वञे, उहो मक़ाम जंहिंजे लाइ शाह लतीफ़ चयो हो त मूं से ॾिठा मार जनी ॾिठो प्रिय खे तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। पंहिंजे महबूब खे जेको उहो दर्जो ॾिनो वियो जंहिं ते मुलहदनि लक़ब ॾिना ऐं तीर वसाया, उन्हनि में जेके सिंध जा वॾा आलिम ऐं अदीब निकिता हुआ, रसूल बख़्श पलीजे खे छॾियो, साईं मोहम्मद इब्राहिम जोए खे छॾियो ऐं सिंध जे ॿियनि माण्हुनि खे छॾियो, पर जेके चंद हुर हुआ
उन्हनि होरनि मंझि मौलाना गिरामी साहब हो तमामु मुख़्तसिर अरसो आहे वॾो ॻाल्हाए सघिजे थो। मौलाना गिरामी जो हिकिड़ो आऊं आज़ाद नज़्म पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि त ही गुलफिशा हवाऊं, ही दिलरुबा फ़ज़ाऊं, ही सरोजे वणनि जूं के पुरफ़िज़ा कतारूं, ही जवी आब रंगीन, ही लाल राज गुलशन, ही आफ़ताब रंगीन रंगन जूं कहकशाऊं, ही मखमल हरीरो दीबाजन जो बदन सवारण, गोहर फिशा सतारा मस्तियन में रक्स कन था मदहोश माहपारा, ही रह गज़ीदा आहूं, ही दश्त आरज़ू जा बे एतबार दिल जा, ही फ़िक्र ऐं फ़न जा पैकर, ही फ़िक्र ऐं फ़न जा पैकर, ही फ़िक्र ऐं फ़न जा पैकर जेके उन ज़माने में सिंध जा हुआ शेख हयाज़ ऐं शेख हयाज़ वारे लाॻापियल स्कूल ऑफ थार सां समेत शाइर ऐं अदीब उन्हनि जे लाइ पंहिंजो सीनो अॻियां खणी करे उन्हनि जो तहफ़ुज़ करण वारो मौलाना गिरामी हो। थैंक यू सो मच। वरी महिरबानी अदा मुख़्तियार अबो अॼु हिकिड़ो शेर पढ़ण जी दिलि पई चए मुंहिंजी। साईं इमदाद हुसैनी जो शेर, पंहिंजा दरिया विकिणी हाणे सिंधूअ ते लामारा आहिनि, पंहिंजा दरिया विकिणी हाणे सिंधूअ ते लामारा आहिनि, काला बाग अॾण वारनि जा अंदर केॾा कारा आहिनि। इन ई शेर सां साईं बेदुल मसरूर खे असां ख़ुशामदीद था चऊं। साईं वरी महिरबानी जो तव्हां सां गॾु हूंदा आहियो हमेशह इन हाल में जेके मूं प्रोग्राम अटेंड कया आहिनि त साईं महिरबानी करे वक़्तु कढी असां वटि ईंदा आहिनि। तव्हांजी वरी महिरबानी, तालियूं थी वञनि साईं जे लाइ, तमामु वरी महिरबानी। साईं तव्हांजी जेका हार हुई उहा तव्हांजी जीत हुई, असल में असां सभु तव्हां सां गॾु हुआसीं इलेक्शन में, सो तव्हांखे पंहिंजी जीत बि मुबारक हुजे। निहायत एतिराम सां प्रोफेसर एजाज़ कुरैशीअ खे गुज़ारिश आहे त पाण महिरबानी अदी, मथे वेठल ऐं हेठि वेठल सभु मौजूदु महिमानो, तमामु वॾी महिरबानी। ऐं आउं सिंधीअ जी संगत खे मुबारकबाद पेश कयां थो, जंहिंजे सभिनी शाख़ुनि गॾिजी सिंध जी तमामु वॾी शख़्सियत खे अॼु यादि कयो आहे। ऐं बारी मंगी साहब जे बक़ौल त अहिड़ा कम कंदा रहंदासूं। मां हिकिड़ो ख़ुशनसीब माण्हू आहियां इन करे जो मूं ग़ुलाम गिरामी साहब खे तमामु वेझे खां ॾिठो ऐं गिरामी साहब सां मां गॾु रहियुसि ऐं हुन खां असां घणो कुझु सिखियो। ताजोए साहब खे यकीनन यादि हूंदो, या असांजे गफ़ूर साहब या साईं अमीन साहब ऐं अनवर कानड़ ॻोठ जो थियो, पर असां जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुजूं तॾहिं साईं ट्रेनिंग कॉलेज मां अची अदबी बोर्ड में महिराण जा एडिटर थिया हुआ ऐं उन में जेको आहे महिराण रिसाले में जेका हुननि महिनत कई ऐं असां हुनखे ॾिसंदासीं जंहिं नमूने सां, आउं सम्झां थो अहिड़ो शख़्स मूं पंहिंजे ज़िंदगी में कोन ॾिठो जंहिं महिराण ते एॾी महिनत कई हुजे। ऐं सॼी सिंध जूं इब्राहिम जोए जहिड़ा माण्हू, शेख हयाज़, ग़ुलाम रब्बानी आगरो, अमर जलील, आगा सलीम, सभु माण्हू जेके आहिनि से महिराण में लिखिया आहिनि। महिराण जो एॾो वॾो नालो हो, इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको त मूंखे असुल दरअसल छा त मां सेवन तालुके जो आहियां, त उते असांजो ॻोठ आहे कुरैशियुनि जो, पर काज़ी मशहूरु आहिनि। त साईं जी वरी मुंहिंजे वालिद साहब सां दोस्ती, मूंखे चवंदो काज़ी साहब हमेशह। यूनिवर्सिटी में हूंदा हुआसीं, पोइ साईं सां अची उहा कचहरी कबी। ऐं मूंखे उहो वक़्तु बि यादि आहे जीअं असांजे शेर महिराणी साहब नाला खयां, बिल्कुलु सही हुन ॻाल्हि कई, नाला खईं, पर हुन में कुर्बान बुख़्ती, अली नवाज़ जतोई साहब उहो बि शामिलु आहे, जेके ॿ माण्हू तव्हांखां शायदि रहिजी विया छो उन्हनि। हा साईं, नंढो हो पर उहो हुयो। ऐं अली नवाज़ जतोई साहब जेको प्रोफेसर हो सिंधीअ जो, उहो बि उन्हनि जे ग्रुप में हो। पर पोइ वरी अली नवाज़ जतोई साहब इहो मज़मून बि लिखियो हो त बाबा हीअ ॻाल्हि आहे, पर सिंध जो जेको लीडर आहे, जेके आहिनि इहे ॿोली अदब जा ऐं जेके सिंध खे चाहिनि था, उन में शेख हयाज़ ऐं इब्राहिम जो इहो सभ खां वधीक आहिनि। त हुननि उहा ॻाल्हि मञी बि सही, हुननि मञण थी कई त बावजूदि इन जे, ऐं जेको साईं जो जेको इहो मज़मून हो मशरक़ी शाइरी या फ़नी क़द्र, छा त उनजी पज़ीराई थी जॾहिं उहो नंढिड़ो मज़मून छपियो हो पहिरीं, त उनखे सॼे सिंध में शेख हयाज़ साहब हैदराबाद अचे
ऐं हीअ सभु वेहनि, असां बि नौजवान हुजूं, असांखे सॾु थिए, गॾु विहूं त इहा हिकिड़ी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त सिंध में एॾा वॾा माण्हू, अहिड़ा माण्हू शेख अयाज़ जहिड़ा ई ऐं गॾियल तौर ते जेको आहे सो तंहिंमें पंहिंजो साईं हैदराबाद जरतोई, मोहम्मद उस्मान दीपलाई। ऐं वॾी ॻाल्हि त इहो दौरु अथव वनियुनि जो, वनियुट ठहियलु हो ऐं अयूब ख़ान जेके से ॾंडा पे वसाया सिंधी माण्हुनि ते, ऐं उन हीअ सॼी मूवमेंट जेका आहे सा उन में तब्दील थी वई। 4 मार्च खां वठी जेका हली आहे मूवमेंट उहा वनियुनि, ऐं GM सैद वटि बस में सूफ़िया सिंध जूं कॉन्फ्रेंसूं 4-5 साल में थियनि, ऐं उन में ग्रामी साहब समेत शेख अयाज़ जो साहब सॼी सिंध अची ते गॾिजे। ताज जोयो मासो ईंदो हो, हिकु नंढो ख़ाकी जोयो ख़ासि तौर ते, इहे सभु माण्हू, त उहो जेका हिकिड़ी मूवमेंट हुई, हाणे त उहा शइ बदकिस्मती सां सिंध में ॾिसणु कोन थी अचे। राति चीफ जस्टिस साहिबु ऐलान कयो त हाणे कालाबाग में ठाहींदासूं। मुंहिंजे ख़्याल में हू पंहिंजे किर्त खे लॻा पिया आहिनि, धंधे खे लॻा पिया आहिनि, ऐं असांखे बि लॻणु घुरिजे। पर बहरहाल आउं सम्झां थो त गिरामी साहिब जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे सिंध में, ऐं तनक़ीदी अदब में, ॿोलीअ में। छो जॾहिं ॿोलीअ जी जॾहिं अयूब ख़ान शरीफ़ कमीशन ठाही त उन में ग्रामी साहब, रबानी साहब, अलाना साहब, जोयो साहब ऐं ॿिया सभु गॾियल तौर ते, त इन क़िस्म जा मां सम्झां थो ॻाल्हियूं हुयूं। ऐं ग्रामी साहब सिंध जे मुस्तक़बिल लाइ जेके ग्रामी साहब जा मकाला या जेको साईं त हींअर ई किताबु आहे लिखियो वियो आहे, या जेको बारी साहब चवे थो, आउं सम्झां थो कि तमामु अहम ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं असां इहा तमामु चङो थियो जो ग्रामी साहब खे तमामु घणे वक़्त खां पोइ यादि कयो वियो आहे। अहिड़े नमूने सां आउं वरी बि उनखे ख़राज अक़ीदत पेश करणु चाहियां थो, ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे सॼो इनशाला तव्हां गॾु हूंदासीं। महिरबानी। साईं वॾी महिरबानी तव्हांजी। शेख अयाज़ जूं सिटूं आहिनि, ही सेन ॾींदी चैन उथी ॾिस कोई आयो वा प्यारा, ही सेन ॾींदी चैन उथी ॾिस कोई आयो वा प्यारा, ही शायदि साॻो रंगतो आहे अॻु ॾींहुं मुञारो वा प्यारा, ही पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंध अयाज़ न मरणी आहे, ही पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंध अयाज़ न मरणी आहे, आख़िर हीअ रात गुज़रणी आहे तूं छो घबरायो वा प्यारा। अयाज़ जे इन्हनि सिटुनि सां साईं आबिद मदर खे गुज़ारिश आहे त पाण पंहिंजो मकालो अॻु पेश कयूं। साईं आबिद मदर सां। सिंधियत जी संगत खे मां जस्तो ॾियां जो हिन अहिड़े आलिम अहिड़े ॾाहे खे यादि कयो जंहिंखे हिन महिल ताईं इलाही वॾनि अदीबनि वॾनि दानिशनि विसारे छॾियो। इन हवाले सां बारी मंगीअ जे हवाले सां जेको हर चए मां मौलाना कोन थो चवां ग़ुलाम गिरामीअ खे, अहिड़ा मौलाना जेके ॾाढी हूंदे बि तरक़ी पसंदि हुया, ऐं अहिड़ा माण्हू जेके ॾाढी हूंदे बि इज़त पसंदि आहिनि, उन्हनि खे केरु चवे बारी उन्हनि खे चवे। मुंहिंजे हिन नंढे मकाले जो उनवान आहे आलिम अदीब ऐं नक़ाद मौलाना गिरामी। मौलाना ग़ुलाम गिरामी पंहिंजे दौर जो निहायत वॾो आलिम अदीब ऐं नक़ाद हो। पाण उन दौर जे अदबी वायुमंडल खे महसूसु करे तरक़ी पसंदि अदब जे सरवाणी कई। उन जो सबूत संत सरवाणीअ में निकितल महरान जा रसाला ऐं संत मकालो मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दर रिजानात जेको पहिरीं महरान रसाले में शाइर थियो ऐं बाद में सिंधी अदबी बोर्ड अलॻि किताब जी सूरत में शाइर करायो। हीउ मकालो सिंध जे सुञाण शाइर रखियल मोराई जे चवण मुताबिक़ उन दौर में विड़ी वेंदड़ अदबी जंग जो अहिड़ो दस्तावेज़ ऐं नए अदब शाइरीअ जो अहिड़ो वकालतनामो हो जो सिंधी अदब में अॼु ॾींहं ताईं ॿियो को बि न आहे। मां रखियल मोराई जो हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ थींदे उन हवाले सां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हिन टहीअ जे लेखकनि खे उहो तहक़ीक़ी मकालो जो हाणे किताबी सूरत में मौजूदु आहे ज़रूरु पढ़णु घुरिजे त जीअं उन वक़्त जे सिजंदड़ अदब जे बारे में अॼु जा लेखक ॼाणी सघनि ऐं मौजूदा अदब खे उन दौर जे फ़िक्र सां बि जाचे परखे सघनि। मां त इहा ॻाल्हि पंहिंजे मुकमल होश हवा सां चवां थो त उन दौर जे शाइरनि अदीबनि आलमनि ॾाहनि ऐं शालतीफ़ जे शाइरी ते तहक़ीक़ कंदड़नि मौलाना ग़ुलाम गिरामी खां ई तरक़ी पसंदि अदब ॾांहुं विख वधाइणु सिखी ऐं शाइरी जा नवां लाड़ा ॾिना
ऐं अदब खे नओं सगारो रूप ॾिनो। जेकॾहिं उहे शाइर अदीब हिन वक़्तु ज़िंदह हुजनि हा त मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जे तरक़ी पसंद वारी साख खे मिसालनि सां साबित कंदा, शाहिदी ॾियनि हा ऐं उनखां सिखण जो एतिराफ़ करे हिन जे यादुनि जो अक्स हिन दौर जे अदबी टही ॾाढो ज़रूरु छटींदा। माना वारे ग़ुलाम अहमद गिरामी सां मुलाक़ात सिंधी अदबी बोर्ड महराज जे एडिटर वारे अरसे में पंहिंजे वालिद सैयद मज़हर सवाणी कराई हुई मूंखे। बाबा साईं जो हू दोस्त हो, उन सां गॾु मुंहिंजो वालिद महरान रसाले जो सालानो ख़रीदार हो। उन दौर जा कई रसाला मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। उन वक़्तु ख़त ऐं VP मनी ऑर्डर पोस्ट ऑफिस ज़रिए ईंदा वेंदा हुआ। महरान रसालो ईंदे ई उनजे मथां मुंहिंजो वालिद साहिबु पाण जीअं पंहिंजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि में लिखंदो हो, नज़र लाइब्रेरी। मूं उन लाइब्रेरी मां महरान जा 3 रसाला कढिया, 1967 जो ॿियो, 1971 जो हिकु ऐं 1975 जा 2 ऐं 3। 1967 वारे रसाले खे पढ़ंदे उनजो एडिटोरियल मूंखे ॾाढो वणियो। उनजो उनवान हो गुज़ारिश। हिन रसाले जे मुआग ऐं मौलाना साहिबु तनक़ीदी हवाले सां लिखियो आहे, मूं सभु मवाद पढ़ी अंदाज़ो लॻायो त असां वटि अञा बि तनक़ीद करण जो सही रुख ज़ाहिर कोन थियो आहे। जंहिंजी ॻाल्हि गिरामी साहिबु कई आहे ऐं तनक़ीद जे मौज़ूअ ते ॻाल्हाइण खां अॻु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन वक़्तु हिन पर्चे जी क़ीमत 2.5 रुपया, सालियानो चवंदो 10 रुपया ऐं सुफ़ो इश्तिहार जो 100 रुपया हूंदो हो। हा, सो तनक़ीद जो सही रुख अञा बि असां वटि अख़्तियार कोन कयो वियो आहे। उहो ई फ़र्सुदा रवाज जंहिंजो ज़िक्र गिरामी साहिबु पंहिंजे महरान रसाले 1967 वारे में कयो आहे। संदसि हीउ एडिटर 100% जो की तनक़ीद जे सही अकासी थो करे। अॼु बि असां वटि तनक़ीद खे ज़ाती तौरु वणण ऐं न वणण जे बुनियाद ते वरितो थो वञे। अहिड़नि ज़ाती बुनियादनि ते कहिड़े तनक़ीदूं जहिड़े जो बुनियाद विझी वेंदियूं आहिनि। सिंधी अदबी संगत कराची जी रवायती अदबी संगत जी वेकनि में अहिड़ा तनक़ीद झगड़ा हथपाई थी आहे जंहिंजा शाहिद वेठा आहिनि। नतीजे में लेखक शाइर जो पंहिंजे लिखण ते दिफ़ाई जवाबु ॾियण ते बंदि कयो वियो कराची अदबी संगत खे, जेको बिना ग़लति रवाज पियल आहे। असल में तनक़ीद कंदड़ जो मुतालो वसी ऐं दिलि बि वॾी हुअणु घुरिजे। कंहिंजी बि लिखणीअ ते मजमूई तौरु हुन जे ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि ते ॻाल्हाइण वक़्तु तवाज़न जो ख़्यालु रखणु घुरिजे, जेको अॼु जे सिंधी नक़ादनि वटि बिल्कुलु कोन्हे। उन हवाले सां मौलाना गिरामी साहिबु लिखे थो त तनक़ीद ऐं उनजा आफ़ादी पहलू त अके 4 ऐं बेशुमार आहिनि, पर उनजे फ़नी उसूलनि ऐं शर्तनि खे निभाइणु ऐं कंहिं तमीर पसंदि ऐं इस्लाही तबियत ताईं पहुचणु अलबत ॾुखियो मामिलो आहे। ग़लतियूं केरु कोन थो करे, कमाल जी कंहिंखे दावा आहे। इल्मु फ़न अमल ऐं अदब जे दुनिया में वॾनि कूपन किरदारनि खां लॻरसूं थियूं आहिनि। अहिड़ी तरह इल्म ऐं फ़न जा सभु कागर ऐं दफ़्तर कमाल ऐं सिहत जी दावा नथा कनि। हर कंहिंजी राह जुदा आहे। हिक ॿिए जो ख़्यालु बि असां नथो ठहे। असां मौलाना ग़ुलाम गिरामी जो हुननि ॻाल्हियुनि ते सोचींदासीं त सुवालु हीअं उभिरे थो त पोइ लेखक पंहिंजे ग़लतियुनि ऐं कोताहियुनि खां वाक़ुफ़ु कीअं थिए। ज़ाहिर आहे त उहो तनक़ीदी मसइलो फ़क़ति मापणे वारो मुताले सां हल न थींदो। मां सभ खां वधीक पढ़ियल आहियां, मुंहिंजो मुतालो सभ खां वधीक आहे, इन करे मां सही आहियां। जेको कुझु मां ॻाल्हायां थो मुंहिंजो अदबी काठ ऐं काठ ॾिसो मां सही थो ॻाल्हायां, पर उन सां गॾोगॾु हिन जे मुताले सां गॾु दिलि वॾी हुअणु घुरिजे। बाक़ी हठ हुरूर ऐं तकबर ज़ाती बड़क सां तनक़ीदी मसइला कॾहिं हल कोन थींदा। साईं गिरामी साहिबु अहिड़े क़िस्म जी तनक़ीद जी निशानदेही हीअं कई आहे त तनक़ीद आहे हिकमत ऐं मसरत सां मिठ ऐं महबत में कंहिं ॿिए जी ग़लतीअ जी इस्लाह करणु। पर हक़ीक़त इहा आहे त अॼुकल्ह तनक़ीद ते न पर तनक़ीद ते ज़ोर आहे। अॼुकल्ह नकादो आहे त ज़ात ते अची तंज़ ऐं आबरू रेज़ी करे ॿिए खे जाहिल बेइल्म मजहूल सॾे। हीउ आहे बसि पोइ अंदाज़ो लॻायो त अहिड़ी तनक़ीद जॾहिं अॼुकल्ह जा नामियारा लेखक ऐं शाइर नकाद कनि, पोइ जंहिंजे गिची में फाही ईंदी उनखे ई ज़ोर सां गोगो ॾिनो वेंदो। जॾहिं त नकादनि खे थधो घड़ो ऐं पंहिंजा पर रवैयो अख़्तियार करणु घुरिजे। असांखे हिन दौर में मौलाना गिरामी जहिड़ा ऐं अदा ॾोहे जहिड़ा नकाद खपनि। मूं जॾहिं ग़ुलाम गिरामी जो हुन मुसबत रवैयो रखंदड़ तनक़ीद खे पढ़ियो त पाण खे मियां मिठू सम्झण वारनि ऐं हर वक़्तु ख़ुशामद परस्त माण्हुनि जी भीड़ में रहण वारनि नकादनि जे मयार जी ख़बर पइजी वई। तनक़ीद जो मयार उहो न हुअणु घुरिजे हीउ सभिनी खां सीनियर लेखक आहे, उनखे तनक़ीद हिन वटि छेड़ थी करे। अहिड़नि नकादनि जे बारे में ख़लीफ़े मंसूर हिक भेरे हिकु नकाद खे चयो त किथे ईअं त न आहे जो तूं पंहिंजे इल्म ऐं शोहरत खे आम ताईं पहुचण लाइ रियाकाराना तनक़ीद थो करीं ऐं पोइ भलो आहे सही छो न हुजे। मतिलबु त नकादनि खे मसरत ऐं हिकमत खे न छॾणु घुरिजे, इस्लाह फसाद ऐं तनक़ीद ऐं तज़वीज़ लाइ फ़र्क़ु महसूसु करणु घुरिजे। मौलाना ग़ुलाम गिरामी हिकु सुठो एडिटर, मुहक़िक़, आलिम, दानिशर ऐं सुठो इंसानु हो
जेको अदबी सघ वारे नाक़दाना नज़र सां गॾु हिकु सुलझियल मान प्यार नज़र रखंदो हो, उनजो सबूत संत महाराज रसाला शाहिद आहिनि जेके इल्म जा भंडार ऐं इल्मी अदबियात सां मशहूरु आहिनि। महिरबानी। केचा जो काफ़िलो भले हो पाइण, पणी जा पेरनि जी लिंगनि खे लाइ, चंबेरी चाहियां जी मुंहुं जो पाणस। मेहड़ मां कही आयल असांजे दोस्त साईं आज़ाद अमर कांग्रेस साहब खे गुज़ारिश आहे त पाण अची पंहिंजो मक़ाम पेश कनि। आज़ाद अमर कांग्रेस स्टेज ते वेठल मुंहिंजा मानाइता महिमान ऐं हिन मेड़ में मौजूदु दोस्तो साथियो भाइरो भेनरूं, जीए सिंधी ॿोली। सिंध जे सदा हयात आलिम, हिकु नाम्यारे अदीब दानिश्वर, पर असांजे इदारनि ऐं असां पारां विसारियल ऐं नज़रअंदाज़ थियल मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जी इहा 42 यादि आहे। मां विसारियल ऐं नज़रअंदाज़ कयल इन करे चयो त उन 42 सालनि में तव्हां खोड़ सारनि मुक़ररनि खे ॿुधो त उन्हनि गिरामी साहब जे इल्मी अदबी ख़िदमतुनि, उनजे किरदार, उनजी कम जे हवाले सां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। पर उहे 42 विरह जेके आहिनि उन में तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त गिरामी साहब खे उन 42 सालनि में 6 भेरा यादि कयो वियो। हिकिड़ो उनखे उनजे 40 ते, 2 भेरा हैदराबाद में 10-20 सालनि खां पोइ उनजी वरसीअ ते, 2 भेरा मेड़ में हिकिड़ा प्रोग्राम थिया। ऐं हीअ अॼु असां गिरामी साहब खे कराची में संगत जे साथियुनि ऐं कल्चर डिपार्टमेंट जे पारां तकरीब में यादि करे रहिया आहियूं। मां संगत कराची जे ज़िलई राब्ता सेक्रेटरी साईं अमीन मक्सी साहब, संगत कराची शाख जे सेक्रेटरी मुज़फ़र मेमन साहब, बारी मंगी साहब, संगत गुलशन हदीद जे सेक्रेटरी मोहतरम गनी कांदड़ू साहब, इब्राहिम हैदरी जे सेक्रेटरी मोहतरम मंसूर खोखर साहब ऐं ॿियनि खे, ऐं सकाफ़त खाते जो थोराइतो आहियां त उन्हनि सिंध जे हिन नाम्यारे पर विसारियल आलिम ऐं अदीब खे यादि कयो आहे। तमामु सुठियूं तक़रीरूं तव्हां ॿुधियूं। मुख़्तलिफ़ दोस्तनि गिरामी साहब जे अदबी पोरे कम ते तफ़सीली तौर ते ॻाल्हायो। ऐं इन जो इख़्तिसारी मक़ाले जो पेश कंदुसि तव्हांजे आलो। गिरामी साहब जे दौर में महिराण रिसाले में कमु कयो, ख़ासि तौर अदबी बोर्ड में, त उहो दौरु अयूब खान जे ज़माने जो दौरु हो। अॼु असां वटि तमामु आसाइशूं आहिनि, ठठ ठांगर आहिनि, पर उन दौर में तमामु मामूली पघार ते हुन माण्हू कमु कयो। पर जेका जुरत, जेका सचाई ऐं बेबाकी हिन शख़्स में हुई, उहा असांखे अॼोके नस्ल में इन्हनि ई इदारनि में कमु कंदड़ माण्हुनि में नज़र नथी अचे। हिकिड़ो माण्हू आहे सिंधी अदबी बोर्ड जे रिसाले महिराण जो एडिटर आहे, अयूब खान जो ज़मानो आहे, सिंधी ॿोलीअ ते बंदिश आहे, वन्यूंट जो दौरु आहे। ऐं उहो माण्हू जंहिंजो गुज़र सफ़र ई इन महिराण जे एडिटरशिप वारी पघार ते हुजे, ऐं उहो उन पंहिंजी नौकिरीअ जी परवाह नथो करे। उन दौर में जेकॾहिं शेख हयात जे किताब ते बंदिश थी पए त हिकिड़ी पूरी तव्हांखे शेख हयात साहब जे वेझो सिंध जा तमामु वॾा दानिश्वर ॾाह नज़र अचनि था इन ई दौर में। पर उन किताब ते बंदिश खां पोइ जेका सूरताल पैदा थिए थी त उनखे इल्मी तौर रद्द कीअं कजे। जंहिं हवाले सां उन किताब ते बंदिश पई, भंवर भरे आकाश ते, इहो 64 जो ज़मानो आहे, पोइ उहो हिकिड़ो माण्हू आहे जंहिं चयो त इन जो जवाबु आउं लिखंदुसि। ऐं उहो 300 सुफ़नि जो मक़ालो तमामु ख़ासि तौर तनक़ीद जे हवाले सां, या पूरे दौर खे उन अरबी, उर्दू, फ़ारसी अदब खे हाणे गॾु कयो। ऐं उन गिरामी साहब फ़ारसी, अरबी ऐं उर्दूअ मां मिसाल ॾेई उन जो शेख हयात जो इल्मी तौर दिफ़ा कयो। जेतोणीकि गिरामी साहब खां पोइ
तमामु घणो को पलीजे साहब किताबु लिखियो अंधा ऊंधा वेज। हीउ मिसकिन माण्हू हुयो ऐं कंहिं दोस्त चयो त उनखे तमामु घणी पज़ीराई मिली, पर जेकॾहिं ॾिसजे त उहा पज़ीराई उन खां पोइ जेको किताबु छपियो ऐं जंहिंमें घणो तणो जेको आहे मवाद उहो हिन ई मशरक़ी शाइरीअ जे फ़नी क़दुरु ऐं रुझानात मां जेकी शाइरीअ जा मिसाल आहिनि उहे सभु ग्रामी साहब जे हिन किताब मां ई वरितल आहिनि। त उन किताब खे त वधीक पब्लिसिटी मिली, पर ग्रामी साहब जे हिन कम खे हक़ीक़त में जेकॾहिं सच पुछो त ओॾी मञता मिली न आहे सघी, जेॾो ई वॾो कमु आहे। हिकिड़ा तव्हां ॾिसंदा आहियो त वक़्त जे हाकमनि खे बि PhD जी डिग्री मिली वेंदियूं आहिनि यूनिवर्सिटियुनि मां। हीउ ग्रामी साहब जो जेको कमु आहे, ताज साहब जे आॾो इहो किताबु ॾियल आहे ताज साहब आंदो मशरक़ी शाइरीअ जा फ़नी क़दुर ऐं रुझानात। इहो एॾो वॾो कमु हो जो ग्रामी साहब खे हिकिड़ी त छा पर अहिड़ियूं 10 PhD जी डिग्री मिलनि आहे, पर कंहिं बि इदारे अॼु ॾींहं ताईं उन में जे सरबराहनि में अहिड़ी हिमत पैदा न थी। ग्रामी साहब महिराण रिसाले जो एडिटर आहे ऐं वन्यूंट जो दौरु आहे, वन्यूंट जे ख़िलाफ़ु तहरीक हले थी। अॼु को माण्हू जेकॾहिं तव्हांखे कंहिं इदारे में कुर्सीअ ते वेठल नज़र अचे थो त उहो तव्हांजे मेड़ में जेकॾहिं को अचे माण्हू GS जो नारो थो हणे तॾहिं बि छिरके थो, पर ग्रामी साहब महिराण जो एडिटर हूंदे वन्यूंट जे ख़िलाफ़ु जेका बि तहरीक हली, एहतजाज थिया, दस्तख़ती मुहिम हली सिंधी ॿोलीअ जी बहालीअ जे लाइ, त ग्रामी साहब तव्हांखे उन दौर में सभ खां अॻु भरो नज़र ईंदो। जोयो साहब या डीपलाई इहे हुन जा साथी हुया। ग्रामी साहब महिराण रिसाले जो एडिटर हो, त उहो दौरु जेको महिराण जो उन में जेकॾहिं को लेखक छपबो हुयो, कंहिं शाइर जी शाइरी छपी हुई त उनखे इहो ॼण त सर्टिफिकेट अदब में मिली वेंदो हो, हू मुस्तनिद शाइर आहे। अॼु उहा महिराण जी हालति अहिड़ी न आहे। ऐं उन दौर में ग्रामी साहब अॼोके सिंधी अदब जा जेके कदावर नाला जंहिंमें ताज बलोच, तव्हां अमर जलील, सिराजुल हक़, इमदाद हुसैनी, इहे समूरा जेके बि नाला तव्हांजे आॾो मूं वरिता, इन्हनि सभिनी जा जेकॾहिं तव्हां रुगो ग्रामी साहब ते उन दौर में 76 वारे ज़माने में पंहिंजे पारां जेके लेख पढ़ंदव त तव्हांखे अॼु उहे सभु जेके आहिनि उहे मूं वांगुरु जीतामड़ा नज़र ईंदा ऐं ख़ुदि उन्हनि उन जो एतिराफ़ कयो आहे। पर उहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उहे साथी, उहे दोस्त, उहे शागिर्द, उहे ग्रामी साहब जा वेझा साथी तव्हांखे हिन उन जी यादि में जेका तक़रीब आहे उन में नज़र नथा अचनि। मां सिर्फ़ु इहा मूं सवेर बारीअ खे बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त अमर जलील जे हवाले सां, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त असां हिकिड़ो 42 सालनि खां पोइ अमर जलील साहब, इमदाद हुसैनी खे, ताज बलोच खे सिंधी अदब जे हिन मौसम जी यादि में हिन तक़रीब में ॿुधूं, पर हू कंहिं सबबनि जे करे न अची सघिया। अमर जलील साहब महिराण में पंहिंजे हिकु छपियल कालम में लिखे थो, 9 टही जो सूंहं। हू पाण लिखे थो, शुरूआत में को बि एडिटर मूंखे क़बूल न कंदो हो। इहो अलाए कहिड़ो ॾींहुं हो, साईं ग्रामी साहब जन सां मुलाक़ात थी हुई। चयो हुआऊं त मूंखे अफ़साना ॾे त मां महिराण में शाइक़ कंदुसि। ग्रामी साहब जन मूंखे महिराण में लिखण लाइ चयो। मूं जेकी कुझु लिखियो साईं महिराण जहिड़े मोतबर रिसाले में शाया करे छॾियो। मायूसी उमेद में बदिलजी वई, शौक़ु जुनून जी सूरत अख़्तियार कई, ऐं उहो दौरु महिराण रिसाले जो 3 दौरु हो। साईं ग्रामी साहब सिंधी अदब लाइ अफ़साना निगारनि जी 9 टहीअ जी परवरिश कई, जंहिंमें अली बाबा, नसीम खल, अब्दुल हक आलमाणी, अब्दुल कादिर जुणेजो, गुलाम नबी मुग़ल, कमर शहबाज़, तारिक अशरफ, हमीद सिंधी, शौकत शोरो, आगा सलीम, माणिक ऐं मां शामिल हुआसीं। ईअं ई ज़फ़र हसन खां वठी तनवीर अब्बासीअ ताईं, ऐं तनवीर अब्बासीअ खां वठी इमदाद हुसैनी ऐं पलीजे साहब ताईं, उन्हनि सभिनी पंहिंजे लेखनि में गिरामी साहब जी हिकिड़ी कदावर शख़्सियत, इल्मी अदबी मान ऐं मर्तबे जो एतिराफ़ु कयो आहे। तनवीर अब्बासी साहब हू असां में मौजूदु न आहे, उन पंहिंजे लेख में लिखियो त मां शुराती ज़माने में शेख अब्दुल्ला अब्द खां इस्लाह वठंदो हुउसि। हिकु ॾींहुं
उन सां मुलाक़ात कयमि शेर जी इस्लाह जे लाइ, त हुन मूंखे चयो त असांजे तव्हांजो मिलणु थिए थो, छो न अॼु मां तुंहिंजी हिकु अहिड़े शख़्स सां मुलाक़ात करायां जंहिंखां हूंद मां बि ख़ुदि इस्लाह वठां। ऐं पोइ हुन मूंखे चयो त हल हलूं था गुलाम ग्रामी साहिब वटि। ऐं पोइ हुन मूंखे ग्रामी साहिब सां मिलायो ऐं उनखां पोइ मुंहिंजी अॼु ताईं इहो 76 में लेख लिखियो मज़मून तनवीर साहिब, त चई त 76 वारे ज़माने ताईं मुंहिंजे शेरनि जी जेका इस्लाह आहे इहा ग्रामी साहिब कई। हाणे तव्हां सोचो त हिकिड़ा क़दावर एॾा वॾा नाला उस्ताद बुखारी बि उन्हनि में शामिल आहे। इहे सभु न सिर्फ़ु ग्रामी साहिब मेहरान वसीले मुतारिफ़ कराया, पर उन्हनि जे शाइरी में नस्र में उन्हनि जो उस्ताद हुयो। अवां इन मां ई अंदाज़ो लॻायो त जंहिं उस्ताद जा शागिर्द सिंधी अदब जा एॾा वॾा अहम नाला हुजनि त उहो पाण केॾी वॾी शख़्सियत जो मालिक हूंदो। तव्हांजी महिरबानी। गुमान ऐं ज्ञान सां मिले थो इदराक, गुमान ऐं ज्ञान सां मिले थो इदराक, क़ुरान मथे ताक वेड़े न रख वजूद जो, इल्म ऐं आजिज़ी अंदर में तूं ओत, इल्म ऐं आजिज़ी अंदर में तूं ओत, माण्हू खे मौत मतां अचे ओचितो। शहर जे इन्हनि सिटुनि सां मां हाणे गुज़ारिश कंदुसि सिंधी अदब जे सितारे साईं डॉक्टर ज़फ़र मेमण साहिब खे त उहो अची पंहिंजो वीचार वठी। साईं डॉक्टर अब्दुल ग़फ़ूर मेमण साहिब। व्यासे वीचार हीरो लाल बिंदीन जे उन्हनि संदी पोयां शे लैन सां कुटिन कुट लवार उन्हनि सिंधी भेण स्टेज ते वेठल न्यायत मोज़िज़ महिमान ऐं मोज़िज़ हाज़रीन, गुलाम ग्रामी जी खे यादि करणु ऐं इन जे सिलसिले में प्रोग्राम करणु आउं सम्झां थो सिंधी अदबी संगत कराची जूं सभई शाखूं गुलशन हदीद समेत ऐं कल्चर डिपार्टमेंट वारनि खे शाबाश हुजे जिन सिंध जे हिन अज़ीम शख़्स खे यादि कयो ऐं हिन जो मेड़ाको कोठायो। बुनियादी तौर सां ग्रामी साहिब 30 डिसंबर 1920 में उन्हनि जी पैदाश आहे। थोरो इन दौर खे तव्हां गौर सां ॾिसंदा त हीउ उहो दौरु आहे 20वीं सदी जो, उहो दौरु जॾहिं दुनिया में तब्दीली तमामु वॾे पैमाने ते अची रही, जेको नज़रियाती तौर सां दुनिया 2 कैंपुनि में विराइजी वई। अक्टूबर इनकलाब जा असर बरे सगीर में तमामु तेज़ी सां फैलिया हुआ ऐं तमामु वॾे पैमाने ते माण्हू उन खां मुतासिर थिया हुआ ऐं दुनिया में मज़हब हर दौर में पंहिंजी शक्ल बदिलाईंदो आहे ऐं उन दौर में मज़हब ते बि बेशुमार असर थिया हुआ ऐं जंहिंमां मज़हब जी तरक़ी पसंदि शक्ल तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थी हुई, जंहिंमें मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारे खां वठी मौलाना उबैदुल्लाह सिंधी खां वठी मौलाना अबुल कलाम आज़ाद खां वठी मौलाना गुलाम ग्रामी ताईं तव्हां हिकिड़ी सीरीज़ मिलंदी जंहिंमें मज़हब बुनियादी तौर सां अंदर में टेक्निकल हिकिड़ी तरक़ी पसंदी जी शक्ल खणी ज़ाहिर थियो। हे मौलाना हुआ, पर साॻी तरह सां उहे माण्हू जेके उन वक़्तु तरक़ी पसंदी जी मुखालफ़त करे रहिया हुआ उहे मौलाना कोन हुआ, उहे असांजा आम समाजी माण्हू हुआ जेके तरक़ी पसंदी। हाणे तव्हां थोरो गौर कंदा त जॾहिं तरक़ी पसंदी तहरीक सिंध में अदबी जे ज़रिए पैदा थी, छो त बरे सगीर में तरक़ी पसंद जी तहरीक अदब जे ज़रिए आहे। पहिरीं अदब ऐं पोइ जेको आहे सो सियासत बने, त अदब जे ज़रिए जॾहिं तरक़ी पसंद तहरीक पैदा थी त उन वक़्तु असांजे अदब में शेख अयाज़ खां वठी केतिरा ई, जीअं तव्हां ॾिठो त असां वटि अदब जी तरक़ी पसंद तहरीक त अदो अब्दुर्रहमान कहाणी खां शुरू थी वई ऐं उनखां पोइ ॾियो नज़म जेको तव्हां पढ़ो था उनखां शुरू थी वई।
पर शेख अयाज़ उनखे पंहिंजे उरूज ते पहुचाए छॾियो, अब्दुल करीम गदाई उनखे उरूज ते पहुचाए छॾियो। ऐं उन वक़्तु असांजा जेके स्टेटस को में जेके फाथल दानश्वर हुआ, जेके अदीब हुआ, जेके तनक़ीद निगार हुआ, जेके समाज खे अॻिते चुरण न पिया ॾियनि, जेके चाहिनि पिया त समाज में तब्दीली न अचे, जेके फ़िक्र खे नए फ़िक्र खे क़बूल न पिया करे सघनि, उन्हनि वॾे पैमाने ते उन्हनि अदीबनि जे ख़िलाफ़ मुआज़ खड़ा करे ॾिना। ऐं हुन में केतिरियूं अख़बारुनि में वॾे पैमाने ते एडिटोरियल मज़मून ऐं अलाए केतिरियूं शयूं रोज़ जे हिसाब सां वॾा बहस थींदा हुआ। उन वक़्तु मौलाना गुलाम अहमद गिरामी साहब मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दर ऐं रुझानात लिखिया, छो त मौलाना हिकिड़े ई टाइम ते फ़ारसी जो ॼाणू हो, अरबी जो ॼाणू हो, उर्दूअ जो ॼाणू हो, सिंधी जो ॼाणू हो, जेको घण ॿोलियुनि जो घण रुखो ॼाणू हो, उन एतिरा इल्म बि पढ़िया। ऐं तनक़ीद उहो वाहिद सब्जेक्ट आहे जंहिंखे करण जे लाइ, लिखण जे लाइ तमामु घणी इल्मी सलाहियत जी ज़रूरत आहे। निक्ता चीनीअ जे लाइ तमामु घणी जहालत जी ज़रूरत आहे, पर तनक़ीद जे लाइ तमामु घणी इल्मी, अदबी, फ़हम, अदराक जी ज़रूरत आहे, सम्झ सोच जी ज़रूरत आहे। ऐं हू जेसि ताईं ओतिरी उन लेवल ते इल्म खे नथो पहुचे, तेसि ताईं उहो क़तई तौर सां तनक़ीद करण जे क़ाबिल नथो रहे। गुलाम अहमद गिरामी उहो वाहिद माण्हू हो जंहिंजी अप्रोच उन लेवल ते हुई, जंहिं हिन बरे सगीर में मौजूदु जेके बि शाइर हुआ, छो त अॻे शाइरी में फ़लसफ़ो सरजबो, जीअं ग़ालिब खां वठी हुन शुरू कयो, हुन फ़ारसी शाइरनि जा मिसाल ॾिना, हुन अरबी शाइरनि जा मिसाल ॾिना, छो त तव्हांखे ख़बर आहे त सिर्फ़ु तरक़ी पसंदनि ते ॿ इल्ज़ाम लॻंदा हुआ। हिकिड़ो इल्ज़ाम लॻंदो हो त हे फ़ाहिशन, ऐं ॿियो इल्ज़ाम लॻंदो हो त मज़हब जे ख़िलाफ़ आहिनि। गुलाम गिरामी साहब हुन तमामु पुराणनि क़दीम शाइरनि खां वठी फ़ारसी शाइरनि जा मिसाल ॾींदे ॿुधायो त हिन खां वधीक ॿी कहिड़ी फाशी थींदी। जेकॾहिं फाशी जो इल्ज़ाम तव्हां आणो था तरक़ी पसंदनि ते, त पोइ हे त 18वीं 17वीं सदी 15वीं सदी जा शाइर बि इंतिहाई फाशिस्ट हुआ। वरी अॻियां अचो, तव्हां थोरो गौर कंदा त अॻियां थोरो तव्हांखे मिलंदो मज़हब जे हवाले सां। हुन अलामा इक़बाल जो हिकिड़ो ई शेर लिखियो, लिखई त प्यासे को समंदर से प्यासे को मिले शबनम, ये बखीली है रज़ा की नहीं। तो हिन खां वधीक ॿियो कहिड़ो शेर थींदो। जेकॾहिं अव्हांखे शेख अयाज़ तव्हांखे दायरो नज़र थो अचे, त पोइ पहिरीं त तव्हां जेको आहे सो हिननि खे दायरो चओ, तव्हां पहिरीं ग़ालिब खे चओ, पोइ अलामा इक़बाल खे चओ। उन अहिड़े तरीक़े सां तनक़ीद लिखी, जो हीअ तनक़ीद तारीख़ में एकेडमिक तनक़ीद जो दर्जो रखे थी। तव्हां यकीन करियो, असां वटि हिन मकाले खां पढ़ण खां बग़ैर MA सिंधीअ में नथी थी सघे, ऐं कंहिं बि यूनिवर्सिटी में हीउ मकालो जेसि ताईं पढ़ियो नथो वञे, तेसि ताईं उहो माण्हू तनक़ीद जो पेपर पास नथो करे सघे। तंहिंजे करे जॾहिं असां आया हुआसीं यूनिवर्सिटी में, त असांखे हूअं त अंधा हूंदा वेझ पढ़ियो होसीं, छो त पली जो साहब बि जॾहिं ॾिसंदो हो त पाणी सिर खां मथे पियो चढ़े, तॾहिं हू बचाव में कलम खणंदो हो, ऐं हुन अंधा हूंदा वेझ लिखियो तरक़ी पसंदी जी बचाव में। वरी हुन किताब अॻिते हली संधी ज़ातनि जी लिखियो, जॾहिं विजूदियत जे हवाले सां जॾहिं मायूसी छाइण लॻी ऐं जदीदियत जे नवां किताब लिखणु लॻा, तॾहिं हुन पहिरीं दफ़ो वरी ॿियो दफ़ो कलम कयो ऐं संधी ज़ातनि जी लिखई। उहे किताब नज़रियाती हवाले सां, सियासी हवाले सां त पॉपुलर थिया, पर एकेडमिक हवाले सां जेकॾहिं किताब असां ॾिसंदासीं त उहे असांखे गुलाम अहमद गिरामी जो किताब हूअं त गुलाम अहमद गिरामी साहब जो हीउ जेको विज़न हो, इन जेकॾहिं हीउ तव्हां एकेडमिक विज़न हो, इहो मेन जेका असां इहा शइ आहे जंहिंसां असां उन ताईं पहुचूं था। माण्हू चवनि था हू कम परस्त हो, या माण्हू चवनि था त तरक़ी पसंद हो, पर आउं चवां थो हू हिकिड़ो प्योरली लिटररी आलिम एकेडमिक माण्हू हो, बुनियादी तौर सां जंहिं जज़्बात खां बग़ैर, जंहिं इमोशन्स जे बुनियाद ते न, इल्म जे बुनियाद ते हुन तनक़ीद कई ऐं आलमाने तरीक़े सां हुन तनक़ीद कई, जंहिंमें हू बिल्कुलु न्यूट्रल नज़र अचे थो, जिते इहा ख़बर पवे थी त न को हीउ माण्हू जेको आहे सो कम्युनिस्ट बि कोन्हे, हीउ माण्हू मज़हबी मुलोब कोन्हे, हीउ एकेडमिक माण्हू। उन हवाले सां असांजे नौजवान जनरेशन खे हाणे ॾिसो तव्हां, हाणे अॼु जो दौर में जेको माण्हू तनक़ीद जे बुनियाद ते अचे थो,
उहो पढ़े नथो, हू निक्ताचीनी करणु शुरू थो करे ॾे ऐं हू सम्झे इहो थो त आउं तनक़ीद पियो करियां। छो त तनक़ीद जे लाइ इन लेवल जो इल्मु खपे, एतिरी ॼाण खपे। जीअं बिटाई थियो त पढ़ियो था पढ़नि, कड़नि की न कुलूब में पाणा ॾोह चढ़नि, जीअं वर्क वराइनि एतिरा। जेकॾहिं ॾोह तव्हां करियो पिया, जहालत करियो पिया ऐं थापोड़ा हणो पिया, त पोइ इहा तनक़ीद न आहे, पोइ इहा ज़ातियात आहे या निक्ताचीनी आहे ऐं इहो तव्हांजे इल्म ऐं अदब खे तबाह बर्बादु करे रही आहे। अॼु जे दौर में असां वटि अहिड़ा तनक़ीद निगार पैदा थी रहिया आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त हिन सब्जेक्ट ॾांहुं रवैयो जेको असांजो हुअणु घुरिजे, उहो इल्मी रवैयो हुअणु घुरिजे, जहिड़ो गुलाम मोहम्मद गिरामी साहिब जो रवैयो। थैंक यू। महिरबानी साईं। मां जेको मज़मून मुख़्तसर पढ़ियो हुनजो बिल्कुलु आख़िरी पैराग्राफ पढ़ंदमि आख़िर में। मौलाना गुलाम मोहम्मद गिरामीअ जी शख़्सियत ऐं संदसि तहक़ीक़ी तनक़ीदी इल्मी किताबनि, संदसि शाइरी, सहाफ़त लाइ कयल संदसि ख़िदमतूं तक़ाज़ा कनि थियूं त गिरामी साहब जे MPhil PhD लेवल जो कोई तफ़सीली मक़ालो लिखियो वञे। जीअं दादा शेर मेहरानी बि हिते मौजूदु आहे, उन वटि ज़रूरु शागिर्द ईंदा हूंदा। त अगरि कोई MPhil लेवल जो मां सम्झां थी ऐं PhD लेवल जो मक़ालो ऐं हाणे जेके नवां असांजा शागिर्द आहिनि जदीद सां ॾिसी ऐं लिखंदा त उहो ॾाढो ई काराइतो साबित थींदो। मां सम्झां थी त जेके क़ौमूं पंहिंजे मोहसिननि खे विसारे छॾींदियूं आहिनि उहे दुनिया में करीम रखियल आहिनि वधंदियूं। असां सां साईं ताजो साहिबु गॾु आहे, संगा वॾी महिरबानी जो पाण टाइम कढी असां वटि आया ऐं सदारत कयो। निहायत अदब ऐं एहतराम सां साईं ताजो खे गुज़ारिश आहे त पाण गुलाम मोहम्मद गिरामी साहिब जी शख़्सियत ते ॿ टे लफ़्ज़ मुख़्तसर चवनि। महिरबानी। साईं डॉक्टर अब्दुल गफूर साहब, साईं अमीन मंगसी साहब, डॉक्टर शेर मेहरानवी, आज़ाद अनवर, बारी मंगी, सिंधु पीरज़ादो, डॉक्टर आबिद मदर, मुज़फ़र मेमण, साम्हूं वेठल समूरा दोस्तो जीअं सिंध। मौलाना गिरामीअ जो हिकिड़ो शेर आहे त असां त देरो हरम खां मथे कया सजदा, असां त देरो हरम खां मथे कया सजदा, कंहिंजो दर न सही ऐं को संगे दर न सही, गिरामी को त इशारात खे बि सम्झे थो, गिरामी को त इशारात खे बि सम्झे थो, सुखुन शनास को आहे सॼो शहर न सही। आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत कराची ऐं उनजे मुख़्तलिफ़ शाख़ुनि इहो जेको गिरामी साहिब खे यादि कयो आहे, असांजे दोस्त अनवर ॿुधायो छबेरा गिरामीअ जी हिन खां अॻु बरसी मल्हाइजी चुकी आहे। पर आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत जे टिनि चइनि शाख़ुनि गॾिजी ही पहिरियों दफ़ो 42 सालनि खां पोइ गिरामीअ खे यादि कयो आहे। गिरामी साहब सिंधी अदीबनि जो न रुॻो सूंहं पर सरवाणो। जेकॾहिं असां सिंधी अदबी बोर्ड जे हवाले सां हिते ज़िक्र निकितो, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं गिरामी ॿिन्ही में हिकिड़ी मुश्तरका ॻाल्हि हुई त जॾहिं साईं GM साहिब 40 में सिंधी अदब अला सलाहकार बोर्ड क़ाइमु कयो, पोइ 51 में उनजी नई तश्कील थी, त उन वक़्तु सेक्रेटरीअ जे पोस्ट लाइ 2 माण्हुनि जो इंतिखाब कयो वियो। डॉक्टर नबी बख्श बलोच जेको PhD करे आयो हो कैलिफोर्निया यूनिवर्सिटीअ मां, ऐं ॿियो मोहम्मद इब्राहिम जोयो। डॉक्टर साहब खे ऑफर थी त डॉक्टर साहब चयो त सेक्रेटरीअ जो जेको पघार आहे सो मुंहिंजी डिग्रीअ जे मुनासिबत सां घटि आहे, तंहिं करे मां न ईंदुसि। मोहम्मद इब्राहिम जोए इहा शइ क़बूल कई, पर हुन हिकिड़ो शर्त रखियो त पब्लिक सर्विस कमीशन मां इम्तिहान थींदो ऐं उन जे ज़रिए ईंदुसि, ऐं उन इम्तिहान जे ज़रिए आयो। टीचर्स ट्रेनिंग कॉलेज में जेको खेसि पघार मिलंदो हो उन खां घटि पघार ते हुन सिंधी अदबी बोर्ड जी सेक्रेटरीशिप क़बूल कई।
गिरामी साहब टीचर्स ट्रेनिंग कॉलेज में मोहम्मद इब्राहिम जोए सां गॾु उस्ताद हो। जॾहिं मोहम्मद इब्राहिम जोए जेको 55 खां महिराण रिसाले जो जेको नओं दौर शुरू थिए थो उनजो एडिटर थियो 55, 56, 57 जा कुझु महीना, तो कुझु बोर्ड जे मेंबरनि जेके बुज़ुर्ग आलिम हुआ उन्हनि जोए साहब जी तरक़ी पसंदी या जिद्दत पसंदी खे कंहिं ॿिए नमूने सां तनक़ीद जो निशानो बनायो। ज़ाहिरन न कंहिं मीटिंग में कंहिं नुक़्ते ते कंहिं जोए साहब महसूस कयो त हाणे मूं महिराण खे उन नहज ते पुॼाए छॾियो आहे, तंहिं करे हाणे उन नहज ते हलाइण लाइ कंहिं ॿिए माण्हूअ जी ज़रूरत आहे। ऐं संदन नज़र इंतिख़ाब मौलाना गिरामी साहब ते पई ऐं खेनि टीचर्स ट्रेनिंग कॉलेज मां 58 में सिंधी अदबी बोर्ड लाइ गुज़ारिश कयूं। ऐं हिन बि मोहम्मद इब्राहिम जोए वांगुरु टीचर्स ट्रेनिंग कॉलेज में मिलंदड़ पघार खां घटि पघार ते महिराण जे एडिटरशिप खे क़बूल कयो। 58 खां 76 ते 19 साल गिरामी साहब महिराण जो मयार जेको मोहम्मद इब्राहिम जोए मुक़ररु कयो उन में घटिताई त न आंदी, पर किथे किथे उन में अञा बि हुन वधीक अॻु भराई कई। छो त 58 में मार्शला लॻी ऐं 58 में शरीफ़ कमीशन सिंधी ॿोलीअ खे 5 क्लास ताईं महदूद करे छॾियो। सिंधी ॿोलीअ खे जी तइलीम खे 5 क्लास ताईं ऐं सिंधी ॿोलीअ जी हैसियत खे बि तव्हां सम्झी सघो था त वन्यूट वारे ज़माने में जॾहिं मग़रबी पाकिस्तान में सिंध जो तशख़ुस ऐं वजूद ख़तम थी वञे ऐं उन वक़्तु गिरामी साहब जो इंतिख़ाब महिराण रिसाले जे एडिटर थियो। 58 खां वठी 76 जा पर्चा ऐं उन जा एडिटोरियल ऐं उन जो मवाद उन जो तव्हां मुतालियो कयो, तव्हांखे सिंधी क़ौम जे तशख़ुस जी ॻाल्हि मिलंदी जेका वन्यूट ऐं मग़रबी पाकिस्तान वारी सूरत हाल में बयान नथी करे सघिजे। पर तव्हांखे महिराण रिसाले में सिंधी क़ौम जे तशख़ुस जी ॻाल्हि मिलंदी, सिंधी ॿोलीअ जे बरतरी या क़ौमी हैसियत लाइ थींदड़ जिदोजहद जी ॻाल्हि मिलंदी। उन जो सबूत इहो आहे त सिंधी ज़बान सोसाइटी जेका ठही उन में मोहम्मद इब्राहिम जोयो, गिरामी साहब, साईं अली अकबर शाह त पस परदा हो। उन में हिकिड़ो ॿियो शख़्स आहे असांजो मखदूम अमीर अमन, उनखे माण्हू विसारीनि था। उहो इन जो रूल रवां हो। अलाना साहब नंढनि नौजवाननि में अलाना साहब बि उन्हनि जेका सिंधी ज़बान सोसाइटी जी तहरीक हलाई या जेको मेमोरेंडम तयारु कयूं उन मेमोरेंडम जे तयारीअ में जिते अमीर अहमद मखदूम जो जोए साहब जो पस परदा गिरामी साहब जो बि हथो त सिंधी ज़बान सोसाइटी जे प्लेटफॉर्म हुजे। ऐं इन ई दौर में सिंधी अदबी संगत सिंधी ॿोलीअ जे लाइ जिदोजहद शुरू कई ऐं गिरामी साहब हर हंधि नुमाया सूरत में उन तहरीक में शामिल रहियो। 56 में जेका सिंधी अदबी संगत जी नई जोड़जक यानी आइनी जोड़जक 12-13 तंज़ीमुनि गॾिजी सिंधी अदबी संगत जी शाख़ुनि गॾिजी आइनी जोड़जक कई ऐं अयाज़ कादरी उन खां पोइ शमशेर हैदरी आयो। त शमशेर हैदरीअ जे दौर में जेका सिंधी ज़बान जे तस्लीमीअ लाइ जिदोजहद हली उन सॼे जो रिकॉर्ड 1965 जा महिराण जा 2 जुल्द अॼु बि खोले पढ़ो वन्यून जे ख़िलाफ़ ऐं सिंधी ज़बान जा जेके कॉन्फ्रेंसूं थियूं उन जो सॼो पोता मेल तव्हांखे 65 जे महिराण जे पर्चे 2 पर्चनि में मिलंदो, 2 नंबरनि में मिलंदो। ऐं इहा जुरत गिरामी साहब, छाकाणि त सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम जोए जे तवसुल सां ई सही पर गिरामी साहब जी जुरत हुई जंहिं ऐं अॼु बि उन में कुझु अहिड़ा मज़मून आहिनि जो अॼोके हिन दौर में महिराण रिसाले जी इंतिज़ामिया शायदि नथी करे सघे। मसलन मोहम्मद उस्मान
उस्मान अली अंसारीअ जो मादरी ज़बान जे अहमियत ते सॼी दुनिया जे आलमनि ऐं तइलीम दाननि जे फ़ैसिलनि जे रोशनीअ में लिखियलु मज़मून, छाकाणि त अॼु प्राइमरीअ में अंग्रेज़ी जेको मादरी ज़बान खां बि पहिरीं जेका पढ़ाई थी वञे हुन जे अंदाज़ में मुखालफ़त कई आहे, अंग्रेज़ी जी मुखालफ़त न कई आहे, पर मादरी ज़बान जी अहमियत ते उहो अॼोके दौर में मौजूदा सेक्रेटरी एजुकेशन या वज़ीर तइलीम शाये करणु न ॾींदा, जेको उस्मान अली अंसारीअ जो मज़मून गिरामी साहब शाये कयो आहे, या ॿोलीअ जी निस्बत में जेके मज़मून आहिनि ऐं दावा सां थो चवनि त अॼोकी हुकूमत बि शाये न करे सघंदी। इहा जेका जुरत, छो उन ज़माने में सिंध लिखणु ॾोह हो, पर सिंध टेक्स्ट बुक बोर्ड तरह अञा न ठहियो हो। सिंधीअ जा 5, 6, 7, 8 जा किताब जेका सिंधी अदबी बोर्ड शाये कंदो हो, तव्हां 5 ऐं 6 ऐं 7 जा 2 किताब खणी ॾिसो उन वक़्त जा सिंधी अदबी बोर्ड जा छपियल, उन में साबिक़ सिंध लिखियल ई कान्हे, उन में सिंध लिखियल आहे, पर टेक्निकली हिकिड़ो पेज अॻियां उस्तादनि जे हिदायत लाइ लिखियल आहे, जंहिंमें बाबा सरकार जो हुकूमत जिते सिंध हुजे उते साबिक़ पढ़िजे। मूं साईं मोहम्मद इब्राहिम जो खां पुछियो त साईं हीअ कहिड़ी टेक्निक आहे, चई त उन वक़्तु असां ते दबाव हो, तंहिं करे असां सबक़ मां त का बि कटवती न कई, अॻियां हिकिड़ो पेज उस्तादनि लाइ हिदायतूं लिखी छॾियूं तूं, कहिड़ो उस्ताद पढ़ंदो ऐं कहिड़ो ॿार घर में उन्हनि हिदायतुनि खे ॾिसी पढ़ंदो। जे असां इन नमूने सां सिंध इवन महात्मा गांधीअ ते सबक़ हो, उस्ताद जे हिदायतुनि में आयो त उहो सबक़ न पढ़ियो वञे, पर ॿार घर में वञी सबक़ पढ़े पियो, टीचर पढ़ाए पियो सबक़। त इन नमूने सां, इन हिकमत अमलीअ सां गिरामी साहब जोए साहब वारनि सिंधी ज़बान जे बारे में तहरीक में शुरू कई। तव्हां ॾिसो 68 में होशू डे शुरू थियनि था, उन्हनि होशू डे में मौलाना गिरामी तव्हांखे नज़र ईंदो, शाह लतीफ़ जा ॾींहं मल्हाइजनि था, उन में गिरामी साहब नज़र ईंदो। जॾहिं जोयो साहब जॾहिं तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन ते पाबंदी आहे, वञूंट आहे, सिंधी अदबी संगत बि इताब आहे, उन वक़्तु अवामी अदबी अंजुमन ठहे थी, जोयो साहब उन जो मंशूर ठाहे थो, उन अवामी अदबी अंजुमन जेका टीचर्स ट्रेनिंग कॉलेज में जुड़े थी, उन जे तयारीअ में बि मौलाना गिरामीअ जो हथु आहे, जेका अॻिते हली जंहिं ते गुलखान नसीर, जोशमली आबादी, रे हिसान ऐं शेख अयाज़ इन समूरनि जूं सयूं आहिनि। त तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन माण्हूअ जी फ़िक्री पहुच केतिरी आहे। 64 में वञूंट आहे, शेख अयाज़ ते केस दर्ज थियनि था, भोर बिरेहा कास पाबंदी पए थी, पर गॾोगॾु शेख अयाज़ ते जेको केस दर्ज थिए थो उन में इहो लिखियो वञे थो त हिन जा वास्ता GM सैयद सां आहिनि, हैदराबाद जतोई सां आहिनि। उहो केस तॾहिं जोए साहब खे बदिली कनि था किथे जेकोबाबाद में, शेख अयाज़ जूं मुलाक़ातूं थियनि थियूं ऐं उहो केस लड़नि था, ऐं इहा सरकार खे ख़बर पए थी, पोइ वरी खेसि कोहाट बदिली कयो थो वञे। पर इन सॼे दौर में गिरामी साहब शेख अयाज़ सां, जोए साहब सां, असांजे सिंध जे तरक़ी पसंद लॾे सां, सिंधी ॿोलीअ जी तहरीक सां जुड़ियल रहे थो ऐं किथे बि थेड़ नथो खाए। कि हुन ते यानी कसम परसीअ जूं हालतूं अचनि थियूं, पर हू झुकिजे नथो। हू चाहे हा त अॼु असांजा जेके सहाफ़ी आहिनि, अख़बार में 5 रुपया घटि था मिलनि, ॿिए में 10 रुपया मथे था मिलनि त हलिया था वञनि। गिरामी साहब ईअं न कयो। गिरामी साहब जिन बि रिसालनि जी एडिटरशिप कई, उहो शाइर हुजे, पासबान हुजे या ॿिया जेके रिसाला मुख़्तलिफ़ रिसालनि जी उन एडिटरशिप कई आहे, उन्हनि पर्चनि जो मयार त ॾिसो। गिरामी साहब मौसीक़ीअ जो तमामु वॾो ॼाणू हो ऐं तव्हां शाइर नंबर जो मौसीक़ी नंबर पढ़ी वठो, अॼु बि उहो शाये करियो। ऐं सम्झां थो त सिंधीअ में त छॾियो, पर उर्दूअ में बि मौसीक़ीअ ते अहिड़ो भरपूर किताब न लिखियो वियो आहे। ख़ुदि
काफ़ी जेको किताब मखदूम तालिबुल मौला लिखियो हो उन जे तयारीअ में गिरामी साहब जो तमामु वॾो हिसो आहे। मखदूम साहब खे मवाद ॾियणु गॾु करे ॾियण में गिरामी साहब जो वॾो हथु आहे। वणियुनि जे ख़िलाफ़ जेका बि तहरीक हली आहे उन जिदोजहद जे हाणे जोयो साहब पस मंज़र में रही मदद कंदो रहियो पर गिरामी साहब जलसनि में ख़िताब कंदो रहियो। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त साईं GM सैयद हैदर बख्श जतोई ग़ुलाम मोहम्मद लिगारी काज़ी फैज़ मोहम्मद सां वेझड़ाए रखणु उन वक़्तु वणियुनि सरकार ला केॾो ख़तरनाक उन में हूंदो। गिरामी साहब उन वक़्तु सिंध जे दानिशवरनि खे साईं GM सैयद जे हवाले सां जेको मुखातिब थी मज़मून लिखे थो उहो अॼु बि को अदीब जुरत सां न लिखी सघंदो। त गिरामी साहब हिकिड़ो जुरतमंद इंसान हो जंहिं अदबी मोर्चे हू नज़रियाती माण्हू हो, हू गैर नज़रियाती माण्हू कोन हो। हुन जेकॾहिं मज़हब जे हवाले सां बि हू मौलाना उबैदुल्ला सिंधी, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, ताज मोहम्मद अमरोटी, मोहम्मद सादिक खॾे वारनि जो, अब्दुल करीम चिश्ती जेके असांजा उलमाए हक़ हुआ उन्हनि जो पोइ लॻो, जेके वतन परस्त हुआ, जेके इक़बाल वांगुरु वतन खे बुत न सम्झंदा, हू वतन परस्त आलिम हुआ ऐं ही उन्हनि वतन परस्त आलिमनि जे सिलसिले जो अहम अॻुवाण हो। त सिंध जी क़ौमी तहरीक जी जोड़जक में गिरामी साहब जे लिखणियुनि जो वॾो ही संदसि किताब मशरिकी शाइरीअ जा फ़नी क़द्र ऐं रुझानात ही पढ़ो, उन खां पोइ अंधा ऊंधा वेझे खे वञी पढ़ो, उन में समूरा मिसाल हिन किताब मां वरितल आहिनि। हा, फलीजे साहब जी लिखणी सादी सलीस रवा जज़्बाती आहे ऐं हिन में फ़िक्री गहराई आहे, उन में अरबी फारसी लफ़्ज़नि जो दख़ल वधीक आहे। पर आउं सम्झां थो त तनक़ीद जे मयार ते हिन में तनक़ीद छा खे चइबो आहे, जदीद अदब छा आहे, जदीद अदब ते कहिड़ा इल्ज़ाम आहिनि, मार्क्सिज़म, कुफ़र, इल्हाद, उन्हनि समूरनि जा हिक हिक जा हुन जवाब ॾिना आहिनि। ही उहो दौर हो जॾहिं आज़ाद नज़्म खे कुफ़र सॾियो वेंदो हो ऐं गिरामी साहब न रुगो आज़ाद नज़्म जो दिफ़ा कयो। तव्हां 1969 जो महिराण जो शाइरी नंबर कढी पढ़ो, उन में यास यगाना चंगेज़ी खां वठी ॿियनि जा हुन मज़मून तर्जुमा कया आहिनि ऐं आज़ाद नज़्म जो जेको दिफ़ा कयो आहे हुन उर्दू वारनि वटि कुफ़र हो, असां वटि कुझु चंद अदीब हुआ जिन में रशीद अहमद लाशारीअ खे इस्तेमालु कयो वियो, छाकाणि हू प्राइमरी मास्तर हो, ग़रीब माण्हू हो, उनखे पीर इलाही बख़्श पैसा ॾिना ऐं हुन जेको अदब की आड़ में किताब लिखियो ऐं उन में इब्राहिम खलील हो, असांजो शेख अब्दुल रज़ाक राज़ कोन हो। शेख अब्दुल रज़ाक राज़ साईं मेमुन अब्दुल मजीद सिंधी उन वक़्तु हो, पर बाद में उहो पाण करे वियो, छाकाणि त उन जूं पोयूं तव्हां लिखणियूं पढ़ंदो त उन शेख याज़ ते जेको कुझु लिखियो आहे अली नवाज़ जतोई उन वक़्तु उन्हनि सां गॾु हो। तव्हां उनजो इल्मु लिसानियात पढ़ंदो त तव्हांखे वॾो आलिम नज़र ईंदो, पर वीरू ऐं वकरा किताब तव्हां पढ़ंदो त उते हू ज़ाहिर थी पवंदो त शेख याज़ जे ते हमले आवारनि में हू बि शामिल हो, प्रोफेसर अली नवाज़ जतोई। त इन्हनि समूरनि खे ही सैयद सरदार अली शाह ज़ाकिर, पर सैयद सरदार अली शाह ज़ाकिर जो हिकिड़ो कारनामो आहे, उन शेख याज़ जे ख़िलाफ़ु लिखियो, हुनजे नुक़्तनि अलाह बि सोदाई त इंसान बि सोदाई ऐं इन क़िस्म जूं सिटूं कढी उन ते लिखियो, या साईं GM सैयद जे किताब ते 3 लिखियो। पर ॿोलीअ जे मामले में, सिंधी ॿोलीअ जे मामले में सैयद सरदार अली शाह ज़ाकिर जा महिराण जा एडिटर अॼु बि मथे बीठा आहिनि। यानी ॿोलीअ जे मामले ते हू इब्राहिम खलील या रशीद लाशारी जेके बि ॿोलीअ जा माहिर आहे उहे जुरत न करे सघिया जेका सरदार शाह ज़ाकिर इहा मञणु खपे। बाक़ी तरक़ी पसंदी रोशन ख़्यालीअ वारी ॻाल्हि जो ज़रूरु ख़िलाफ़ु आहे, पर ॿोलीअ जे बारे में हुननि जो जेका लिखियत आहे उहा पंहिंजी जॻह ते कमाल आहे। ईअं जीअं हिंदुस्तान में जॾहिं सिंधी ॿोलीअ लाइ तहरीक हली त BJP में शामिल
जेके असांजा अदीब आहे उहे बि ॿोलीअ जे मोर्चे ते हिकु ॾींहुं बीठा। ईअं सरदार शाह जो इहो किरदारु पंहिंजी जॻह ते साराहण जोॻो आहे। उनखां सवाइ तव्हां जेकॾहिं हिन जो तारीख़ी अफ़साना ऐं ड्रामा किताब पढ़ियो आहे जंहिंमें 15 अफ़साना ऐं 4 ड्रामा आहिनि, जेके बरे सग़ीर ऐं दुनिया जो जेको क्लासिकी लिटरेचर आहे उनखे पढ़ी ऐं 50 खनि किताबनि जो मुतालो करे उनखे पंहिंजनि लफ़्ज़नि में हुननि उहे जेके तारीख़ी अफ़साना आहिनि उन्हनि खे हिन लिखियो आहे, जेको अदबी बोर्ड शाये कयो आहे। ऐं उनजो महाग 74 सुफ़ा आहे, जंहिंमें कहाणी छा आहे, अफ़सानो छा आहे, अफ़साने ऐं कहाणीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे, उन में जो हिक ॿिए सां नावेल ऐं कहाणीअ जो कहिड़ो तालुक़ु आहे, ड्रामे न ऐं जदीद अफ़सानो छा आहे, मुख़्तसिर अफ़सानो छा आहे। 74 सुफ़नि जो मकालो उन ते आहे। मौसीक़ीअ जो जेके ॾिसंदो त उन ते बि एॾो वॾो मकालो हुनजो आहे। ऐं मज़ाहिया अदब ते जॾहिं हू शमसुद्दीन बुलबुल जा किताब तरतीब ॾिए थो, दीवान बुलबुल, कुलियात बुलबुल, जामे जम ऐं मज़ाहियात ख़ासि करे, उनजो जेको मुक़दमो हू लिखे थो, सिंधी मज़ाहिया अदब ते अॼु ॾींहं ताईं अहिड़ो मुफ़सिल मुक़दमो या मज़मून तव्हांखे न मिलंदो। हिंदुस्तान में हिकिड़ो किताब छपियो आहे, उन में कुझु मवाद मिले थो, पर गिरामी साहब जो इहो मज़मून, मौसीक़ीअ वारो मज़मून, तारीख़ी अफ़साना ड्रामा वारो मज़मून ऐं इन क़िस्म जा 4-5 मकाला ॿिया त हुनजा समय मसलन शाह लतीफ़ ते हुन जेको लिखियो आहे, हिकु न 10 मज़मून हुनजा आहिनि। उहे मज़मून मिलायो हिकिड़ो जुदा किताब थी सघे थो। सचल ते हुन लिखियो आहे। दुनिया जे सूफ़ी शाइरनि ते, दुनिया जे क़दीम शाइर जिन जी शाइरीअ खे जदीद दौर में तव्हां फ़ाशी करे सम्झो, उमराल कैस खां वठी, अबू नवाज़ खां वठी, रोदकी खां वठी, जेको आहे खुनशाह खां वठी, ख़याम असांजो जेको हाफ़िज़ शिराज़ी आहे, इन्हनि समूरनि ते ही गिरामी साहब रुगो रेफर न कयो आहे, पर इहे समूरा शेर उनखे यादि हूंदा। मूंखे यादि आहे 9-10 क्लास में मां जॾहिं पढ़ंदो हुउसि, मूंखे गिरामी साहब मैट्रिक में महिराण में शाये कयो। तव्हां मूंखे फ़ख़ुरु आहे त 70 खां वठी 76 ताईं मुंहिंजी वधि में वधि शाइरी गिरामी साहब जे दौर में छपी आहे, पर गिरामी साहब लफ़्ज़ बि तरमीम न कई आहे। मूंखे यादि आहे त गाॾी खाते वारो इहो जेको सुभान मेमण वारनि जे घर जे बिल्कुलु साम्हूं जिते गिरामी साहब जी ऑफिस हूंदी हुई, उते मीर मोहम्मद पीरज़ादे सां गॾु जॾहिं बि वियुसि त हुन मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई। ऐं वाक़ई इमदाद हुसैनी जेको लिखियो आहे त नई टहीअ जे अदीबनि जो सूंहुं हो, वाक़ई हुन जीअं असांजी सूंहप कई मीर मोहम्मद जी असांजी, ऐं हू हर नए माण्हूअ खे जेको उत्साहींदो हो, दिलि वॾी करे छॾींदो हो। त गिरामी साहब जूं ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। ऐं मिसाल सिंधी डिपार्टमेंट जेके बि आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि त गिरामी साहब ते मोनोग्राफ लिखायो, गिरामी साहब ते PhD कराई वञे। हुनजो ही हिकिड़ो मकालो उन ते सिंध यूनिवर्सिटी PhD ॾेई सघे थी, यानी PhDयूं जेके असां वटि आहिनि उन्हनि खे उछलाए छॾिजे हिन मकाले जे मुक़ाबले में। तमामु घणियूं अहिड़ियूं PhDयूं आहिनि। मूंखे यादि आहे हिकिड़े असांजे डॉक्टर साहब पंहिंजो मकालो मुरलीधर जेटले खे ॾिनो, ऐं हू वरी ॿिए साइड में ॻाल्हाइण लॻो त मुरलीधर जेटले मूंखे मुॾां उहो जेको आहे हुनजी थीसिस वधाईंदे मूंखे चयो, ताज़ा हिन में ॿुधायो त धणीअ पंहिंजे पारां घणा जुमिला लिखिया, यानी शाह मसलन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पीउ जो नालो फलाणो, हवालो फलाणो, हुनजे भिक्षा में जाओ हवालो फलाणो, चए थो ॿुधायो त हिन ईअं ॿोलीअ ते हो या ॿिए कहिड़े बि सब्जेक्ट ते, मूंखे चए त हिन जा हवाला कढी छॾियो त सॼे 300 सुफ़नि जे किताब में 15 पेज बि हिन जा कोन मिलंदा। चई इहा PhD आहे, तव्हां वटि अहिड़ियूं PhD थींदियूं। त ही किताब आहिनि जेके PhD जे लाइक़ आहिनि। सिंधी अदबी संगत कराची जे दोस्तनि जी वॾी महिरबानी जिन गिरामी साहब खे यादि कयो। ऐं हिन मौक़े ते छाकाणि त सिंध जी जे अदीबनि खे अॼु वरी वञण वारो दौरु अची वियो आहे,
अॼु वरी असांखे हिसाइण ऐं भाड़े करण जी कोशिशि कई पई वञे, तंहिं करे सिंध जे मसइलनि ते सिंध जे अदीब खे सिंध जे सियासत सां गॾिजणो पवंदो। अॼु जेकॾहिं चीफ जस्टिस कालाबाग जे सिलसिले में सेक्शन कहिड़ो चऊं थो चए छा, आउं चवां थो त असीं हितां ऐलान था करियूं त चीफ जस्टिस खे त असां समूरनि सिंधियुनि खे तुंहिंजे इन सेक्शन तहत गद्दार थियणु क़बूल आहे, पर असां कालाबाग डेम खे क़बूल न कंदासीं, पर कंहिं बि ॿिए डेम खे क़बूल न कंदासीं। ऐं असीं खेसि ॿुधाइण था चाहियूं त तूं पंजाब में या ॿिए हंधि को हिकिड़े माण्हू सां को वाक़ियो थिए थो, उनजो 100 मोटो नोटिस वठी थो, तो सिंध जे गुम थियलनि लाइ हिते नोटिस वरितो, असीं तोखां पुछण था घुरूं त उनजो नतीजो कहिड़ो निकितो आहे? छा तूं सरकारी ऐं अस्करी इदारनि जो ग़ुलाम ई आहे न? जनवरीअ में रिटायर थियण खां पोइ ख़बर पवंदी त तूं डेमनि ते चौकीदारी कीअं थो करीं। असां सिंध जा समूरा अदीब यकरा चऊं था त कालाबाग डेम नामंज़ूर, ऐं असीं समूरा चऊं था त सिंध जे गुम कयलनि ते जेकॾहिं को बि इल्ज़ाम आहे त अदालतुनि में वठी अचो, अदालतुनि में पेश कयो या उन्हनि खे ज़ाहिर कयो। असीं चऊं था त उहे सभु बेडोही आहिनि, ऐं असीं बलोचिस्तान जे उन बहादुर अॻवान अख्तर मेंगल खे सलाम पेश कयूं था जंहिं क़ौमी असेंबलीअ में पंहिंजे सूबे जे गुम थियल माण्हुनि जो आवाज़ उथारियो ऐं गॾोगॾु सिंध जो बि उन नालो वरितो। असां सिंध जा माण्हू उनखे बि सलाम पेश कयूं था। साईं ताजो जी वॾी महिरबानी। मां हिते सकाफ़त खाते जा प्रोग्राम जंहिंजे सरकार सां सिंधी अदबी संगत कराची वारे ने सभिनी शाबुन ही प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं साईं भारी मंगी की गुज़ारिश आहे तो इंतज़ामी कलमात थे तव्हां सभिनी जी वॾी अॼोको ही प्रोग्राम सिंधी अदबी संगत पारां करायो वियो, जंहिंमें सकाफ़त खाते सिंध जो सहकार शामिल हो ऐं सिंध जे बरख आलिम मौक़े के शाइर मौलाना गुलाम गिरामी ते प्रोग्राम थी गुज़रियो। वरी हिकु भेरे ॿीहर पंहिंजे मेज़बान सारनि जो खे इजाज़त ॾींदा, वरी हिकु नए प्रोग्राम सां हाज़िर थिबो। सिंध सलामत साथ सलामत। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।